बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मालिक तू मछडेज आऊं जियां तुंहिंजे आसरे सभई पाड़ू सूरजूं हिक लहज़े मंझ लटेज हिक तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घोरियो। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा तमामु नाज़रीन उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण ऐं सुबुह मेहराण प्रोग्राम में अव्हां सभिनीनि खे भली कार चवां थी। 2 ॾींहं मोकलूं, सैटरडे ऐं संडे। उन खां पोइ जॾहिं पंहिंजे ॾींहं जो स्टार्ट कंदा आहियूं हिकिड़े नए हफ़्ते जो, हिकु नए ॾींहं सां शुरूआति असांजी हूंदी आहे त यकीनन अव्हां सभु चाहींदा हूंदव तव्हांजो जेको बि रूटीन आहे, जिथे बि अवी पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियण जे लाइ वञो था, तव्हां हिकिड़ो एनर्जेटिक थी करे ऐं ॿीहर जेको आहे न कम खे शुरू करियो। थोरो गेप चवंदा आहिनि त ज़रूरी हूंदो आहे, ॻाल्हि त मुंहिंजो बि बिलीव आहे। मां चवंदी आहियां त वाकई में थोरो गेप जेकॾहिं हफ़्ते में बि असांखे हिकु ॾींहं जो बि गेप मिली वेंदो आहे न, थोरो टाइम रेस्ट जे लाइ मिली वेंदो आहे त पोइ कमु करणु अञा वधीक सुठो लॻंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त थोरो गैप मिली वेंदो आहे न, उन खां पोइ वरी तव्हांखे रूटीन में अचणु थोरी सुस्ती ज़रूरु थींदी आहे। ऐं असीं अलाए छो असां माण्हू जेको आहे न थोरा घणा शायदि सुस्त हूंदा आहियूं। ऐं वरी मौसम जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, मौसम जॾहिं सियारे जो हुजे थो त पोइ अञा वधीक सुस्ती थींदी आहे। तमामु घणी थधि पाण हिन साल बर्दाश्त कई आहे। उहो ई वरी क्लाइमेट चेंज ऐं उहो सॼो जेको आहे न असरु ज़रूरु थिए थो। मौसमुनि जी जेका तब्दीली आहे वरी पोइ इंसान जी ज़ात ते असरु थिए थो, तबियतुनि ते असरु थिए थो, रूटीन सॼी जी सॼी चेंज थिए थी त पोइ यकीनन थोरो रेस्ट करण खां पोइ कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त थोरो कमु करण में ॿीहर असांखे सुस्ती थींदी आहे। पर ख़ैरु कमकार त उहो ई ॿीहर करणा आहिनि। ऐं यकीनन कोई बि कमु को बि माना माण्हू कंदो आहे न त उहो चाहींदो आहे त असां सुठो कमु कयूं। ऐं औरतुनि जी जेकॾहिं ॻाल्हि कयां, उहे जेकॾहिं सिर्फ़ु रंधिणे में बि मौजूदु हुजनि, किचन में बि का भाॼी ठाहींदियूं हुजनि, का न्यू डिश ठाहींदियूं हुजनि त उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे त असां हुन एतिरो सुठे अंदाज़ में तयारु कयूं हुनखे, एतिरो सुठो कुक कयूं जो घर वारा घटि में घटि खाई ऐं तारीफ़ ज़रूरु कनि। सो ईअं ई तमामु जेके कमकार कया वञनि था, कोशिशि हूंदी आहे अवी पंहिंजे ऑफिस में आए हो, अवी स्कूल में आए हो, ऐं अव्हां कंहिं इंडस्ट्री में आए हो, अव्हां जेको आहे सो को बि कमु करे रहिया आहियो, तव्हांजी कोशिशि हूंदी त असां पंहिंजो कमु जेको आहे न सुठो कयूं। को बि प्रोजेक्ट आहे असां हुनखे सुठे अंदाज़ में करण जी कोशिशि कयूं त जीअं असांजो जेको रिज़ल्ट आहे या जेका साख चवंदा आहिनि न त उहा जेको आहे क़ाइमु रही सघे। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, AI जी फील्ड ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, नौजवाननि सां रिलेटेड ॻाल्हियूं अॼु जे प्रोग्राम में कंदासीं। ऐं उहे फील्ड्स जिन ते असांखे उहे शयूं जेके सिलेक्ट करणु खपनि, उहे फील्ड्स ख़ासि तौर ते उहे इंटरमीडिएट खां पोइ जेके नौजवान हिकिड़ो पंहिंजो गोल तयारु करे ऐं 4 साल यूनिवर्सिटी खे ॾियनि था, 4 खां 5 साल, ऐं उन खां पोइ वरी प्रैक्टिकल लाइफ शुरू थींदी आहे त कहिड़ी फील्ड जंहिं ते तव्हांखे वधीक हिन वक़्तु कमु करणु घुरिजे। ऐं हमेशह हिन ॻाल्हि ते पाण सभु बिलीव कंदा आहियूं त हर फील्ड जेको आहे सो हुनजो हिकिड़ो पंहिंजो मयार ज़रूरु आहे दुनिया में। ऐं जिथे बि तव्हां आहियो, जेका बि फील्ड आहे हुन ते जेकॾहिं तव्हांजी ग्रिप हासिलु आहे त पोइ तव्हां जेको आहे सो ऐं ईअं नथो थिए त तव्हांखे का नौकिरी न मिले या तव्हां जेको आहे सो को अहिड़ो कमु स्टार्ट न कयो। थी सघे थो तव्हां बिज़नेस सुठे तरीक़े सां स्टार्ट कयो ऐं पोइ वरी तव्हां ॿियनि खे जेको आहे सो जॉब मुहैया कयो। सो इहो बि हिकिड़ो सुठो साइड आहे। इंडस्ट्रीज़ जे हवाले सां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, खोड़ सारियूं अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हियूं आहिनि, सुठो टॉपिक आहे प्रोग्राम में। ऐं शुरूआति में थोरो ज़िक्र करणु चाहींदमि जंहिंजो साथ प्रोग्राम में मौजूदु आहे टपाल मेज़बान। नाज़रीन, पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़हब चांडियो ऐं राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघो था तव्हांजे पंहिंजे पसंदीदा गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। आयल जेके असांजा मुअज़्ज़ज़ महिमान आहिनि उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं। ऐं जॾहिं आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते ॻाल्हि ॿोल थींदी आहे, इंडस्ट्रीज़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे, या जीअं मूं ॻाल्हि कई तमामु फील्ड्स ऐं पोइ इंडस्ट्रीज़ खां माण्हू जेको आहे न नौजवान हटियलु हूंदो आहे। किताबी सूरत में त तमामु शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि, पर प्रैक्टिकल लाइफ में जॾहिं वेंदा आहियूं ऐं पोइ वरी किथे तव्हां पंहिंजी CV खणी वेंदा आहियो ऐं तव्हां जेको आहे सो जॉब जे लाइ ट्राए कंदा आहियो त असांखे नौकिरी मिली वञे। उन खां पोइ जॾहिं एक्सपीरियंस पुछियो वेंदो आहे न तव्हांजो एक्सपीरियंस केतिरो आहे, त पोइ माना थोरो नौजवान बचरज में अची वेंदो आहे त भला असां 4 साल 5 साल यूनिवर्सिटी में जेके गुज़ारिया आहिनि उन खां पोइ असांखे आख़िर कहिड़ो एक्सपीरियंस हूंदो। उन एक्सपीरियंस खे असांखे गेन करण जे लाइ, एक्सपीरियंस जे लाइ असांखे को वक़्तु दरकारु हुजे थो। सो तमामु इन्हनि शयुनि ते अॼु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। पहिरियों नंबर सीट ते जनाब मूंसां गॾु मौजूदु आहिनि अब्दुल गफ़ार अब्रिंग।
ex-General Secretary, Sindh Small Industries, ex-Vice President, All Pakistan Trade Union, ex-Cooperative WCL South Asia, General Secretary, Retired Employees Association, Director, Finance, retired Sindh Small Industries, President Unit, Honors Association, Small Industries. सर्जन जो एक्सपीरियंस यकीनन तमामु सुठो आहे दिलि जी गहराई सां तव्हांखे भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। कीअं आहियो अब्दुल गफ्फार साहब? दुआ अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। माशाअल्लाह जी, महिरबानी अल्हम्दुलिल्लाह। असांखे इनवाइट कयो, बरांटी वई जी तव्हांजी लख कुर्ब तव्हांजा। अॼु इहो जेको मौज़ू आहे इन ते डिस्कस कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु सर, थैंक यू सो मच, तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। ऐं आउं हमेशह चवंदी आहियां त जेके असांजा आयल मुअज़्ज़िज़ महिमान हुजनि था उन्हनि जी मौजूदगीअ में ई असां हिकिड़ो सुठो प्रोग्राम कंडक्ट करे सघंदा आहियूं, पंहिंजे तमामु व्यूअर्स ताईं पहुचाए सघंदा आहियूं। जनाब, ॾाढा कॉम्पिटेंट पर्सन प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं ॾाढो उन्हनि जो सुठो कमु आहे। तमामु घणी उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में महिनत कई आहे ऐं यकीनन हिकु इंसानु जॾहिं पंहिंजो नालो ठाहे थो, ख़ासि तौर ते असांजी जेका सोसाइटी आहे, ॾिसो कोई बि कंहिंखे बि जेकॾहिं कंहिंजो नालो वठंदो आहे, कंहिंखे यादि कंदो आहे त उनजे पोयां हिकु शइ हूंदी आहे, उहो इंसान जो कमु हूंदो आहे। अॼु आउं सुबुह जो जॾहिं ब्रेकफास्ट कयमि पिए ऐं पंहिंजी अम्मी सां ॻाल्हि ॿोल कयमि पिए त मुंहिंजी अम्मी सां इन ई टॉपिक ते ॻाल्हि थी त अम्मी, इंसान जो कमु ई हूंदो आहे, उन कम जी बुनियाद ते ई कोई इंसानु जेको आहे न उनजो नालो वठे थो, उनखे यादि करे थो। जेकर तव्हां महिनत नथा कयो, तव्हां कमु नथा कयो, तव्हां कॉम्प्रोमाइज़ कुझु शयुनि ते, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हीं घर में मौजूदु आहियो, जेकॾहिं तव्हांजो को फंक्शन आहे ऐं उनखे बि छॾे था ॾियो, तव्हां चओ था मुंहिंजी जेको आहे न कमिटमेंट आहे, मूंखे वञिणो आहे, त उहो बि कॉम्प्रोमाइज़ थियो न। त इहे तव्हां नंढा नंढा कॉम्प्रोमाइज़िस नथा कयो, महिनत नथा कयो, त माण्हू तव्हांखे यादि नथा कनि। सो हर इंसान जे पोयां हिकिड़ी स्टोरी हूंदी आहे, हर शख़्स कहाणी आहे। जीअं असांखे ॿुधायो वियो आहे न त हक़ीक़त बि इहा ई हूंदी आहे त हर शख़्स जी का न का कहाणी हूंदी आहे। को अहिड़ो माण्हू दुनिया में न आहे जंहिंजी का कहाणी न हुजे। मां ॻाल्हि करे रही आहियां गुलाम फारूक साहिब जिन जी, ऐं पाण जनाब PhD होल्डर आहिनि, आर्टिफिशियल इंटेलिजेंस इटली मां पाण जेको आहे सो कई अथनि, पाण डायरेक्टर AI एंड रिसर्च उनखां अलावा जेको आहे सो मुंहिंजो तारीफ़ उन्हनि जो चङो मौजूदु आहे, हिकिड़ो सुठो उन्हनि जो एक्सपीरियंस आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल अॼु जे प्रोग्राम में कंदासीं। पाण कॉलम राइटर बि आहिनि, तमामु सुठो लिखंदा आहिनि। उनखां अलावा उन्हनि जो एक्सपीरियंस यकीनन तमामु सुठो आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो सर? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह, अव्हांखे प्रोग्राम में ॾिसी तमामु सुठो लॻो आहे ऐं यकीनन अॼु AI जी फील्ड ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका दुनिया ते छाइजी वई आहे, असां ईअं चऊं। सो सर्जन मौजूदु आहिनि, पहिरीं सर्जन खां शुरूआति कयूं था। सर, कीअं हूंदी आहे मॉर्निंग अव्हांजी? बसि सुबुह जो निकिरंदा आहियूं वॉक ते, नमाज़ पढ़ी ऐं उन खां पोइ जेको आहे सो योगा कंदा आहियूं जी। योगा खां पोइ जेको आहे सो वरी घर जी आहे, वरी पोइ इंडस्ट्रीज़ में असांजी एसोसिएशन आहे, पोइ कमनि कारनि जे लाइ पोइ वरी उते निकिरी वेंदा आहियूं। सॼो ॾींहुं उते लॻी वेंदो आहे। सही, बिल्कुलु। उन इहो वक़्तु असांजो ईअं पियो गुज़रे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, इंडस्ट्रीज़ ते प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं मूंखे ईअं बि फील थींदो आहे, बिल्कुलु इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। असां जॾहिं नौजवाननि जी ॻाल्हि कंदा आहियूं, पंहिंजी फील्ड ठीकु आहे, पर इंडस्ट्रीज़ खां नौजवाननि खे तमामु घणो परे रखियो वियो आहे। छा कारण आहे असां वटि? हाणे आउं तव्हांखे शुरूआती ॻाल्हि शुरू करियूं त पहिरीं स्मॉल इंडस्ट्रीज़ जेका हुई सा 1964 में जेको आहे सो ईस्ट पाकिस्तान ऐं वेस्ट पाकिस्तान स्मॉल इंडस्ट्रीज़ हुई। पोइ वरी जेको आहे सो जॾहिं वन यूनिट टुटो त उन खां पोइ जेको आहे सो पाकिस्तान स्मॉल इंडस्ट्री जेका असां हिते जी जेका असां उहा स्मॉल इंडस्ट्री थी, उनजो हेडक्वार्टर लाहौर में हो। उन वक़्त में 2 स्टेटूं हूंदियूं हुयूं, हिकिड़ी सखर में ऐं ॿी लाड़काना में। बिल्कुलु। उन खां पोइ जीअं दौरु आयो पे, पोइ जेको आहे सो पॉलिसी गवर्नमेंट जी इहा थी त जिते जिते इंडस्ट्रीज़ लॻाइजे या जिते स्टेट क़ाइमु कजे उते टेक्निकल सेंटर बि क़ाइमु कया वञनि। पोइ उते जेको आहे सो हर ज़िले में 50 एकड़ जो जेको आहे सो हिकिड़ी स्टेट क़ाइमु कई वई ऐं उते TTC बि क़ाइमु कया विया। पोइ उते इहो थियो त जेके टेक्निकल माण्हू जेके निकिरंदा उहे जेके से इंडस्ट्रीज़ में अची वेंदा, उन्हनि खे जॉब उते मिली वेंदी हली। पर पोइ वरी गवर्नमेंट जूं पॉलिसियूं अहिड़ियूं थी वियूं जंहिंजे करे जेके से इहे TTC बि बंदि थी विया ऐं उन खां पोइ जेके से स्मॉल इंडस्ट्रीज़ जो
जेको हिकिड़ो किरदार प्रोमोट वारो जेको हो सो न रहियो। 29 स्टेट जेके आहिनि से कामयाबु न वयूं, उन्हनि में डेवलपमेंट कमु न थियो, माण्हुनि खे जॉब जेको मिलणु बंदि थी विया जी। हुआ। माण्हू जेको आहे सो हुतां TTC मञा जेके कामयाबु थी पिया आया उहे वीचारा रुलंदे रहिया, जी हाँ। उन्हनि खे किथे जॉब न मिले। हाणे यूनिवर्सिटी में त हर माण्हू यूनिवर्सिटी में त नथो वञी सघे न, हर माण्हू में जेको आहे सो टेक्निकल कॉलेज या हैदराबाद Afford या नथो जेको आहे करे सो उहो सघे, त नथो बिल्कुलु। अची सघे ग़रीब माण्हू न। उते त तव्हां डिस्ट्रिक्ट लेवल ते जेके TTC कामयाबु माना रखिया जी हाँ। का उन्हनि खे तव्हां उहे बिल्डिंगूं वीरान थी वियूं ऐं उनजी मशीनरी नीलाम थी वई ऐं उहे ई जेके नौजवान वीचारा परेशान थींदा रहिया, पोइ भटकंदा रहिया ऐं उन्हनि जे लाइ का बि हिकिड़ी जेको सो प्रोग्राम सिंध गवर्नमेंट न कयो। सही सही। हाणे उन जी जाइ ते पंजाब गवर्नमेंट ॾिसो त जी हाँ, केॾी जी हाँ। उन्हनि कामयाबी कई आहे यकीनन ई आहे। ऐं तालके लेवल ते जेके आहिनि से हुननि जेके स्टेट क़ाइमु कयूं आहिनि ऐं उहे नौजवाननि खे बाक़ाइदा कर्ज़ था ॾियनि ऐं मामूली इंट्रस्ट ते कर्ज़ मिले थो उन्हनि खे ऐं उहो इंट्रस्ट जेको आहे सो हू भरे बि सघनि था, उहो पंहिंजी फैक्ट्री बि लॻाए सघनि था। सही पिया चओ, बिल्कुलु। ऐं उन खां पोइ जेको आहे सो जॾहिं पुठियां जेको सो दौरु हो उन में जेको आहे सो इहा हिकिड़ी स्कीम सुपरवाइज़री क्रेडिट स्कीम हली। त उन सुपरवाइज़री क्रेडिट स्कीम में जेको आहे सो नौजवाननि खे कर्ज़ ॾिना विया। उहे कर्ज़ उन्हनि कर्ज़नि ते जेके से उन्हनि कारखाना बि लॻाया, हाँ। पर पोइ अॻिते हली जेको आहे सो उन्हनि खे गवर्नमेंट सपोर्ट न कई। जी जी। हाणे हिकिड़ो मसइलो थिए थो इहो सर इहो त आहे त हिकिड़ो वॾो बहिरान हा। ऐं यकीनन इन जा जेके तमामु कारण आहिनि उन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं चाहींदासीं त तमामु कारणनि ते ॻाल्हाइण खां पोइ जेके हिन वक़्तु जूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि ते ॻाल्हायूं, वे फॉरवर्ड छा आहे असीं उन ते ॻाल्हाए सघूं ऐं को बि नौजवान जेको हिन फील्ड सां लाॻापियल आहे चाहींदासीं त प्रोग्राम असां यूज़फुल बणाए सघूं ऐं तमामु ॾिसंदड़नि जे लाइ। वक़्तु थी वियो आहे नाज़रीन शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ग़ुलाम फारूक साहब यकीनन ब्रेक खां पोइ वापसि अची तव्हां खां शुरूआति कंदमि, पर शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे त ब्रेक जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। ग़ुलाम फारूक साहब ब्रेक वरितोसीं, नंढड़ो ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं ऐं पाण जनाब डायरेक्ट AI एंड रिसर्च एशियन इंस्टीट्यूट पहिरियों नंबर अमेरिकन अवॉर्ड संदन खे 2025 में हुन सां नवाज़ियो वियो ऐं अवॉर्ड असां पंहिंजे शो में ॾेखारे बि चुका आहियूं, उन ते ॻाल्हि ॿोल बि करे चुका आहियूं। नाज़रीन नंढड़ो ब्रेक हुयो ऐं यकीनन जॾहिं प्रोग्राम असीं कंडक्ट कयूं था त ब्रेक वठण बि लाज़िम हूंदो आहे। प्रोग्राम में साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे ग़ुलाम फारूक साहब, मां पुछणु चाहींदमि अव्हां खां त जॾहिं नौजवाननि जी असीं ॻाल्हि कयूं था ऐं नौजवान चाहींदा आहिनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असीं दुनिया सां उहो जेको आहे न कॉम्पिटिशन में अचूं ऐं सिंधी नौजवान यकीनन उन्हनि नौजवाननि खां घटि कोन आहे। जॾहिं हू ॿाहिरि वञे थो त पोइ उते कॉम्पिटेंट पण आहे। कहिड़ियूं फील्ड्स आहिनि, छा सम्झो था त उहे नौजवान ख़ासि तौर ते जेके इंटरमीडिएट खां पोइ यूनिवर्सिटी वञनि था, हिकिड़ो गोल तयारु कनि था, त उन्हनि खे कहिड़ी फील्ड जेको आहे उहा हिन वक़्त जे हिसाब सां चूज़ करणु घुरिजे? ज़रूरु। असां हाणे हिन में सभ खां पहिरें त मां इन ते थोरो रोशनी विझंदुसि जी। त शुरू खां वठी असां पंहिंजे ॿारनि जे दिमाग़ में हिकिड़ो खिल ठोकींदा आहियूं त मुंहिंजो ॿारु वॾो थी डॉक्टर या इंजीनियर थींदो। इहो तव्हां अॼु ताईं नोट कयो हूंदो त हर माउ पीउ जो इहो ई ख्वाबु आहे त मुंहिंजो पुटु या डॉक्टर थिए या इंजीनियर थिए, पर पूरे उन जे कैरियर में उन जो जेको स्टडीज़ में आहे कॾहिं बि उन जी कैरियर काउंसलिंग कोन थी थिए, गाइडेंस कोन थी थिए, असां वटि त बिल्कुलु कोन थी थिए। त बिल्कुलु उन जो ख़बर ऐं ॿार जेको आहे सो तव्हांखे हिकिड़ी रिसर्च मुताबिक़ ॿुधायां त 70% जेके ॿार आहिनि उहे डॉक्टर थियण ई कोन था चाहिनि, पर जस्ट बिकॉज़
उनजे पेरेंट्स जी विश आहे, हा उन वालिदिन जी विश आहे त असांजो पुटु या डॉक्टर थिए या इंजीनियर थिए, छो जो इन में हिकिड़ी तमामु सुठी शनाख़्त आहे, असर सूख मिले थो ऐं मुआशिरे में इज़त मिले थी। सभु शोभा जेको आहे सो बाहिस इज़त आहिनि यकीनन, ऐं इन में को कोन्हे, पर असांजे समाज में इन जो हिकिड़ो तमामु जेको आहे सो भयानक चहिरो थी आयो। उहो हींअर रिसेंटली तव्हांखे बि ख़बर हूंदी त ताज़ो पंजाब में जेको हींअर मेडिकल कॉलेजिस में दाख़िलाऊं थियूं आहिनि त ॿारनि डिनाए करे छॾियो एडमिशन में दाख़िला वठण खां। सही छो जो ॿारनि जो इंट्रस्ट हाणे इन पासे आहे कोन, सिर्फ़ु MBBS या जेको आहे सो इंजीनियरिंग करे ऐं उन खां पोइ उन जूं जॉब्स जी जेको आहे सो मार्केट में अवेलेबिलिटी तमामु लिमिटेड आहे। सही सो उन जो हिकिड़ो तमामु ख़तरनाक नतीजा हासिलु थिया। हिन वक़्तु ताईं पंजाब में हज़ारे सीटूं मेडिकल जूं ख़ाली आहिनि जिन ते ॿार एग्री कोन्हनि पढ़ण में। हाणे इन जो ड्रॉबैक छा हो जो सिंधी में इकोनॉमिक्स में हिकिड़ो फार्मूलो हूंदो आहे त डिमांड एंड सप्लाई। डिमांड एंड सप्लाई, हा त बिल्कुलु इन जो जेको आहे सो जॾहिं तव्हां तलब वधी वञे ऐं रसद खे घटि करे छॾियो त उहा शइ जेको आहे सो ॾुखी थी वेंदी। ॾुखी थी वेंदी। जीअं अक्सर करे रमज़ान जे महीने में असां वटि इहो फार्मूलो घणो थींदो आहे त तलब जंहिं शइ जी घणी हूंदी आहे उनजी रसद खोट करे उनखे महांगे दामन ते कयो वेंदो ईअं ई आहे। आहे। सो साॻी सिचुएशन ईअं आहे। पर जेकॾहिं ॿारनि जी वक़्तनि फ़वक़्तनि जेको आहे न उन्हनि जी गाइडेंस कई वञे, उनजी कैरियर काउंसलिंग कई वञे त बाबा कहिड़ा शोभा आहिनि जिन में तव्हां जेको आहे सो पाण मञराए। ऐं हिकिड़ो त आहे त शागिर्द पाण छा थो चाहे त हू कहिड़े जेको आहे सो जॉब या कहिड़ी फील्ड सां जेको आहे सो। हाणे जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू जेको आहे सो डॉक्टर थियण ई कोन थो चाहे, सिंगर थियण थो चाहे ऐं तव्हां उनखे ज़बरदस्ती वेही डॉक्टर कयो त उनजा भयानक नतीजा निकिरंदा। न सुठो डॉक्टर थी सघंदो, न सुठो इंजीनियर थी सघंदो। रही ॻाल्हि तव्हांजे सवाल जी त कहिड़ा शोभा हिन वक़्तु अवेलेबल आहिनि, त मां चवां थो त खोड़ सारा अहिड़ा शोभा आहिनि जीअं बिज़नेस थी वियो, BBA थी वियो ऐं DPT थी वियो ऐं डॉक्टर ऑफ फार्मास्यूटिकल कंपनीज़ में जेको डी फार्मेसी कराइनि था ऐं इन खां अलावा LLB ऐं उन खां अलावा मतिलबु खोड़ सारा शोभा आहिनि जिन ते जेकॾहिं तव्हां रोशनी विझंदव न त मां उनखे हिकिड़ो तव्हांखे रफ एस्टिमेट ॿुधायां त BS नर्सिंग जेके कनि था ॿार उन में हिन वक़्तु बि लखे आसामियूं पाकिस्तान में ख़ाली आहिनि जिन ते जेको आहे सो ट्रेंड ऐं स्किल्ड प्रोफेशनल नर्सिंग स्टाफ असांखे खपे थो। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त तक़रीबन 45 लैक्स एतिरियूं आसामियूं ख़ाली आहिनि पूरे दुनिया में नर्सिंग स्टाफ जे लाइ। त जेके BS नर्सिंग कनि उन्हनि जे लाइ तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि जेके तमामु हाई पेड जेको आहे सो जॉब्स उन्हनि जे लाइ मार्केट में अवेलेबल आहिनि। अच्छा फारूक साहब, हींअर असां जेकॾहिं ॾिसूं त नर्सिंग में पहिरियां त हिकिड़ो जेको आहे न असांजी सोसाइटी में टेबू हुयो त छोकिरियूं त माना नर्सिंग में वञणु माना तव्हां घर में बि नथा ॻाल्हि करे सघो। जेकॾहिं इफ़ यू आर इंट्रस्टेड तव्हां घर में बि आसानी सां उन शइ खे डिस्कस न पिया करे सघो। पर हींअर त असां वटि वरी बि कॉम्पिटिशन आहे। बिल्कुलु। त मां सभ खां पहिरियों ॿुधायांव त इहो आहे माइंड सेट जी ॻाल्हि। यकीनन जेकॾहिं तव्हां हिते मां हिकिड़ो नंढो मिसाल जेकॾहिं तव्हांखे ॾियां न त MBBS वारो डॉक्टर ऐं हिकिड़ो हूंदो आहे BDS वारो डॉक्टर। हाणे जेकॾहिं BDS वारो डॉक्टर ॿार छा सोचींदो, मां छा वालिदिन छा सोचींदा त यार मुंहिंजो ॿारु MBBS में ई डॉक्टर थिए, छो जो उहो डॉक्टर असुलु डॉक्टर उहो आहे। पर जेको तव्हां BDS में ॾिसो त उनखे चवंदा ॾंदनि जो डॉक्टर, या चवंदो जेकर अञा बि ॿियो डॉक्टर हुजे वेटनरी डॉक्टर त उनखे त अञा निचले दर्जे सां ॾिठो वेंदो। पर तव्हां जेकॾहिं कंपेरिजन कयो त वेटनरी डॉक्टर ऐं BDS डॉक्टर में तमामु सीटूं ख़ाली आहिनि जॾहिं त MBBS में सीटूं आहिनि ई कोन अवेलेबल। यकीनन। सो असां वटि इहो ई तमामु जेको आहे त हिकिड़ो ज़हन में वेठल आहे इहा ॻाल्हि त जेकॾहिं MBBS वारो डॉक्टर हूंदो त उहो वधीक बहितरु आहे। हाणे इन खां पोइ जेको आहे डॉक्टरी लेवल हटाइण जे लाइ हुकूमती पारां इहे कया विया त ठीकु आहे बाबा जेकॾहिं तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजे टाइटल जे नाले सां करिणो आहे डॉक्टर त पोइ तव्हां डॉक्टर ऑफ फिज़ियोथेरेपी थी वञो, उनजो टाइटल तव्हांखे टैग मिली वेंदो। ऐं डॉक्टर ऑफ फार्मास्यूटिकल में जेको आहे डी फार्मेसी कयो, इन हवाले सां डॉक्टर जो टाइटल। अच्छा मां यकीनन अॻियां हली करे तव्हां खां इहो बि ॼाणणु चाहींदमि त जॾहिं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी नाज़रीन असीं ॻाल्हि कंदा आहियूं ऐं तमामु फील्ड्स जी असीं जॾहिं ॻाल्हि करियूं था
हिन दौर में मौजूदा दौर में त उनजो तमामु फील्ड्स खे केतिरो फ़ाइदो थिए थो। तव्हां लॉ जी बि ॻाल्हि कई, पहिरीं त मूंखे लॻे थो तमामु घणी महिनत हूंदी न लॉयर्स जे लाइ हिकु हिकु केस ते, पर हाणे तव्हां थोरो AI खां हेल्प वठो त तव्हांखे केस जेको आहे सम हाउ तव्हांखे उहो सॉर्ट आउट थी करे मिलंदो आहे। त असांखे जिथे दुनिया में ॾुखियायूं आहिनि त उते आसानियूं बि यकीनन मुहैया थियल आहिनि। इंडस्ट्रीज़ जी ॻाल्हि कंदासीं सर, असां वटि बहरान आख़िर पैदा ठीकु आहे जीअं बि थियो उनखे घटायो छो कोन वियो, छा कारण माना रहिया आहिनि? पॉलिसियूं न आहिनि सही, हिननि जी प्लानिंग कान्हे। जेसि ताईं पॉलिसी ऐं प्लानिंग न हूंदी तेसि ताईं तव्हां कुझु बि नथा करे सघो। हाणे जेकॾहिं तव्हां हिकिड़ी शइ ठाहियो था त उन जे लाइ पहिरीं तव्हां त उनजो जेको आहे माहौल त पैदा करियो न। यकीनन। हाणे जॾहिं तव्हां माहौल ई पोइ उन्हनि खे नथा ॾियो जी हा, त पोइ तव्हां हू कीअं जेको आहे सो फैक्ट्री लॻंदी, कीअं मज़दूरनि खे मज़दूरी मिलंदी, कीअं उहा। हाणे जेका हिकिड़ी शइ आहे तव्हांखे जेका हिते तयारु थिए थी, जी हा, चाइना मञा जेका अचे थी उहा सस्ती थी मिले, हिते जेका तयारु थिए थी उहा महांगी थी मिले। ईअं ई आहे। वजह इहा आहे त हिते जेको आहे सो इलेक्ट्रिसिटी महांगी आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे त तव्हां ॾिसो त ॿिया इदारा जेके इन्वॉल्वमेंट कनि था, एतिरी त इन्वॉल्वमेंट इदारनि जी आहे जो माण्हू सोचे बि नथो सघे त छा नालो आउं फैक्ट्री करियां लॻायां कीअं। हा, यकीनन यकीनन ईअं ई आहे। तव्हां हाणे मूंखे जेको आहे सो लेबर डिपार्टमेंट आहे या सोशल सिक्योरिटी आहे या एक्साइज़ डिपार्टमेंट आहे, ॿिया इदारा जेके आहिनि उहे अचनि हिकिड़ो जेकॾहिं हिकिड़ो हुननि जो माहौल आहे, हुननि जो जेको कमु आहे उन कम ते तवजह ॾियनि न, बिल्कुलु हुननि खे मोटिवेट कनि न त बाबा हीअ शइ तव्हां न करियो। पर उते इहा कान्हे, उते थिए थी बार्गेनिंग। सही। पोइ उहो जेको माण्हू जेको इंडस्ट्री थो लॻाए उहो कीअं इंडस्ट्री लॻाईंदो, उहो जॾहिं ज़रूरु जेकॾहिं जेब जा ख़र्च कंदो त उहो ज़रूरु हुन ते जेका शइ तयारु थींदी उन ते ई जेको आहे सो चार्जिस वेंदियूं न। हा बिल्कुलु। हाणे उहा चार्जिस जॾहिं एतिरियूं चार्जिस हुन ते लॻंदियूं त उहा चार्जिस महांगी थी वेंदी। यकीनन। हाणे हींअर तव्हां पंजाब मञा का शइ ॾिसो, पंजाब मञा शइ अचे थी उहा हिते सस्ती थी मिले, असांखे महांगी थी हिते असीं ठाहियूं था। सर लाहौर जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं था, माना पंजाब जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त घरनि में बि नंढियूं नंढियूं इंडस्ट्रीज़ लॻल आहिनि। हा, ऐं सोशल मीडिया दौरा हर शइ असांजे साम्हूं बि आहे, पर सिंधी फैमिलीज़ में इहो मिसाल अञा ताईं असांखे कोन थो मिले। आहे छा आहे जो पहिरीं ॾिसो न स्मॉल इंडस्ट्रीज़ में कारपेट सेंटर हूंदा हुआ। जी। ॻोठनि ॻोठनि में जेके आहिनि नंढनि नंढनि शहरनि में उते छोकिरियूं सिखणु वेंदियूं हुयूं। सही। हैंडीक्राफ्ट डेवलपमेंट सेंटर हूंदा हुआ, जंहिं मंझि जेको आहे सो रलियूं तयारु थींदियूं हुयूं, टिकोज़ियूं तयारु थींदियूं हुयूं, गज तयारु थींदा हुआ। इहे शयूं जॾहिं तयारु थींदियूं तॾहिं इहे शयूं तयारु थी पोइ इहे ईंदियूं एग्ज़िबिशन में। हा। एग्ज़िबिशन जेके आहिनि असांजूं हिते पाकिस्तान लेवल ते बि लॻंदियूं त उन में बि पार्टिसिपेट जेके असांजो स्मॉल इंडस्ट्री इदारो कंदो हो। बिल्कुलु। पोइ वरी उहे इंटरनेशनल लेवल ते वियूं, उहो इंटरनेशनल लेवल ते बि जेको आहे सो असांजे इदारे उन में पार्टिसिपेट कयो। हाणे उहे शयूं जेके आहिनि से हाणे हैंडीक्राफ्ट डेवलपमेंट सेंटर हूंदा हुआ असांजा, जेके से PIDC हाउस में हो, रीगल चौक ते हो, एयरपोर्ट ते हुआ, सखर में हो, लाड़काणे में हो, मीरपुर में हो। हाणे उहे सेंटर टोटल हिननि बंदि करे छॾिया। उहे असां जेको आहे सो जेको सामान वठंदा हुआसीं उहो अंदरूनी सिंध मञा जेके मायूं कमु कंदियूं हुयूं उहे जेके अची असांखे ॾेई वेंदा दुकाननि ते, उहो सामान हुननि जो सेल थींदो, उन में हुननि खे प्रॉफिट मिलंदो। हाणे उहे सभु हिननि करे छॾिया बंदि। सही सही, बिल्कुलु ठीकु। हाणे उन ते कीअं कमु हलंदो? यकीनन। अच्छा, ही बुहरान कॾहिं खां माना घणे भाङे जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं था त कॾहिं खां इहो बुहरान शुरू थियो आहे? इहो तक़रीबन 98 खां 99 खां इहो इंडस्ट्रीज़ खे धकु लॻणु शुरू थी वियो। सही सही। जॾहिं त दुनिया इन्हनि शयुनि ते कमु करे पई, बट वाए असां वटि त हिकिड़ो क्वेश्चन मार्क त रहियो आहे न त छो? हाणे चाइना ॾिसो, हाणे चाइना में घर घर में इंडस्ट्री लॻी पई आहे। जापान ॾिसो, घर घर में इंडस्ट्री लॻी पई आहे। चाइना आऊं घुमी आयो आहियां, ऐं ॾिसी आयो आहियां हुते। पर हाणे हालति हिते जी इहा आहे त हाणे असांजूं पंहिंजूं जेके स्टेटूं आहिनि उन्हनि में त न रोड आहे, न पाणी जी सहूलियत आहे, न इलेक्ट्रिसिटी आहे, न का शइ मौजूदु आहे। हाणे कीअं जॾहिं फैक्ट्रियूं लॻंदियूं
हाणे तव्हीं हिते जो लाइट जी बि ज़रूरत पवंदी, लाइट- पाणी जी बि ज़रूरत पाणी जी पवंदी, ज़रूरत पवंदी। यकीनन डिस्पोज़ल पाण जेको ड्रेनेज डिस्पोज़ल आहे उहो आहे ई कोन, आहे ई कोन। आहे ई कोन। हा माहौल त तव्हां ॾिसो न, तव्हीं पाण था ख़राबु करियो न। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो त जेको बि मटीरियल हिते तयारु थिए थो, मटीरियल तयारु थिए थो, हाणे असां वटि अटे जूं चकियूं तयारु थियनि थियूं, जी हा ऐं लोहे जूं ॿियो जेके कारखाना आहिनि, हा ऐं उन खां सवाइ फ्लोर मिलूं आहिनि, ऑइल मिलूं आहिनि, राइस मिलूं आहिनि, हा केतिरियूं जेको फैक्ट्रियूं असांजूं हिते सिमाने रेडीमेड गारमेंट्स आहिनि, हा, कारपेट्स वग़ैरह। कारपेट वग़ैरह जेके सभु कुझु आहिनि। जी हा पर तव्हीं उन्हनि खे हाणे कारपोरेशन स्मॉल इंडस्ट्री जे रूल आहे जी उन में आहे त हीअ सिर्फ़ु प्रोमोट कंदो इदारनि खे, सही। इंडस्ट्रीज़ खे प्रोमोट करिणो आहे उनखे, 72 जे एक्ट में आहे। पर हीअ प्रोमोट तो बजाए उनखे जेको सो तबाह करण जे पुठियां पिया। डाउनफॉल जे तरफ़ Downfall। तमामु शयूं हाणे ठटे जी स्टेट आहे, फैल वई आहे। जी बदीन स्टेट आहे, फैल वई आहे। मिठी में हिकिड़ी इंडस्ट्रीज़ कान लॻी जी हा। आहे। असांजी टॉपिक ॾाढो लेंदी आहे, वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, हितां खां ई शुरू कंदासीं। पर पहिरीं साही असां वठूं था नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान। टपाल मेज़बान तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे स्पॉन्सरशिप सां ॿीहर प्रोग्राम खे असीं कंटिन्यू करियूं पिया। जी अब्दुल गफ़ार साहिबु, स्मॉल इंडस्ट्रीज़ जो बि मां चाहींदसि त थोरो ज़िक्र कंदा हलिजो, उन्हनि जी छा सूरत हाल आहे हिन वक़्तु? ही 1972 जे एक्ट जे मुताबिक़ जॾहिं तव्हांखे ॿुधायमि त 2 स्टेटूं हुयूं, उन खां पोइ स्टेट वधियूं, ऐं उन में जेको आहे सो रिकवरी बि ईंदी रही ऐं फैक्ट्रियूं कुझु लॻियूं। हाणे हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे स्मॉल इंडस्ट्री जी, 7 महीना थिया आहिनि, न पघारूं आहिनि न पेंशन आहे। जॾहिं त हिननि खे SNE ग्रांट मिले थी, गवर्नमेंट ॾिए थी, ऐं उनखां पोइ डेवलपमेंट जे लाइ ADP स्कीम जेके ईंदियूं आहिनि उहे जेके अचनि थियूं। हाणे उहे डेवलपमेंट स्कीम जेके अचनि थियूं 70-70, 80-80 करोड़ रुपया जेके आहिनि से मिलनि था हिननि खे, उहे यूटिलाइज़ थी था वञनि। और उते का शहर न रोड थो ठहे, न माना प्रॉपर कम ते यूटिलाइज़ कोन था थियनि, ख़तम थी था वञनि, उहे नथा थियनि। हाणे रिकवरी तव्हां वठो था, रिकवरी वठो था, उहा रिकवरी किॾां थी वञे उहा का ख़बर कोन्हे। एम्प्लॉइज़ खे पघारूं न पेंशन, का शइ कुझु नथी मिले। ऐं उनखां अलावा हिननि जेको आहे सो 98 में 2000 में 2002 में हिननि सरप्लस कया माण्हू। उन जे बदिले हिननि जेको आहे सो जॾहिं तव्हां सरप्लस कया, गवर्नमेंट खे लिखी ॾिनो त असां आईंदा अपॉइंटमेंट न कंदासीं। सही। हिननि वरी 2002 खां वरी अपॉइंटमेंट शुरू कई, विदाउट एडवर्टाइज़मेंट, फॉर्मेलिटीज़ पूरी करण जे को रूल ते खे जेको सो एडॉप्ट कोन कयूं। ईअं ई डायरेक्ट जेको आहे सो इलीगल अपॉइंटमेंट कयूं, इलीगल वरी उन्हनि खे प्रोमोशन ॾेई छॾियूं। 600 माण्हू, 500 माण्हू जेके आहिनि से इलीगल अपॉइंटमेंट थियल आहिनि। हाणे PS जेको हिकिड़ो माण्हू अपॉइंटमेंट थियल, उनखे तव्हां MD करे छॾियो। हाणे इदारो हले किथां? बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। चवंदा आहिनि न त राइट पर्सन जॾहिं उहो सही जॻह ते मौजूदु हुजे तॾहिं थींदो न। जी बिल्कुलु। हाणे जेके माण्हू वेठा आहिनि, हींअर हिकिड़ो डायरेक्टर जंहिंखे हाई कोर्ट हथ कढियूं आयूं आहिनि, सही, हाई कोर्ट में कूड़ ॻाल्हाइनि। हाणे तव्हां इदारो हलायो था, छा था करियो तव्हां? सही। उहो दौर त कोन्हे न, हिते त तव्हांजी हर शइ जेको आहे सो इज़ीली जेको आहे पकड़िजो वञे। हाणे हिते असांजे इदारे में जेके बि हिन वक़्तु मौजूदा मैनेजमेंट आहे न, उहा उनखे को बि इंट्रस्ट कोन्हे त को स्मॉल इंडस्ट्रीज़ में जेको आहे सो इंडस्ट्रियूं लॻनि ऐं उते माण्हुनि खे रोज़गार मिले। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु। हाणे जेके बि स्टेटूं आहिनि सभु बहराड़ी में आहिनि, माना जेके शहर आहिनि असांजा। हाणे उते जेकॾहिं रोज़गार मिलंदो त उते लोकल माण्हू खे मिलंदो न।
यकीनन हाणे यकीनन। लोकल माण्हू अच्छा सर लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे प्रोग्राम में शामिल कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं पहुचे पियो? जी जी अॼु तव्हांजो आवाज़ मूं ताईं पहुचे पियो। आउं गुलाम रसूल लाखो पियो ॻाल्हायां। तव्हांखे भली मां कार तव्हांजो चऊं था प्रोग्राम प्रोग्राम में। जेको आहे ॾिसां पियो इन में जेको साईं वारा आई हिते ॻाल्हायो या जो आहे सिमाल इंडस्ट्रीज़ ते जी हा माशाल्लाह सुठो प्रोग्राम आहे ऐं सुठी मोटिवेशन आहे। त मां हिकिड़ो साईं वारनि खां हिकु अर्ज़ु कंदुसि जी त जी सिमाल इंडस्ट्री जे बारे में थोरो ब्रीफली ॿुधाइनि त नौजवान कीअं उन में इन थियनि, उन बिल्कुलु लाइ कहिड़ो तरीक़ेकार आहे, कहिड़े नमूने सां कर्ज़ो हासिलु कनि ऐं उन लाइ उनखे कहिड़ियूं कहिड़ियूं रिक्वायरमेंट्स जी ज़रूरत आहे। त यकीनन इहो जेकॾहिं हिकिड़ो ब्रीफली ॿुधाईंदा त हिकिड़ो बहितरु अमल थी वेंदो। ॿियो आई ते माशाल्लाह सुठो फोकस आहे, जी पर मां ॾिठो आहे त काफ़ी जेके असांजा यंगर्स आई में डिग्रियूं त वठी वठनि पर उनखे रोज़गार न आहे। त उनखे थोरो जो आहे हिकिड़ी गाइडलाइन जेको आहे जेकॾहिं असांजे वारा ॾियनि त कहिड़े नमूने सां जो आहे हू इन खां जो आहे रोज़गार हासिलु कनि या जेको आहे ॿिया जेके नौजवान जेके आहिनि उहे जेको आहे मेडिकल जी फील्ड या इंजीनियरिंग फील्ड या ॿियूं फील्डियूं छॾे हिन तरफ़ अचनि त उन लाइ जो आहे असांखे सुठो मोटिवेट कयो आहे। पर वरी जो आहे थोरो डिटेल सां जेकॾहिं कनि त तमामु महिरबानी थींदी। थैंक यू सो मच। इलाही सुठा सवाल आहिनि ॿई तव्हांजा, तमामु ज़बरदस्त सवाल आहिनि। ऐं मूं प्रोग्राम में पहिरीं बि ॻाल्हि कई त जेका बि ॻाल्हि ॿोल कंदासीं नौजवाननि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इंडस्ट्रीज़ जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था ऐं स्मॉल इंडस्ट्री जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था, हिकु स्पेसिफिक इंडस्ट्री को बि नौजवान जेकॾहिं उहो शुरू करणु चाहे त उहो कीअं स्टार्ट वठी सघे थो, उन हवाले सां यकीनन सर्जन मौजूदु आहिनि अब्दुल गफ़ार साहिबु, उन्हनि खां जवाबु वठंदासीं। थोरो आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते ॻाल्हाईंदासीं, AI। सो सवाल ॾाढो हिननि जो ज़बरदस्त आहे। मां चाहींदसि त हुनजो जवाबु तव्हां ॾियो। बिल्कुलु ॾिसो त सभ खां पहिरीं मां त एक्सप्लेन इहो कयां त डार्विन थ्योरी उन पंहिंजे हिकिड़े रिसर्च में लिखियो त दुनिया जी इर्तिक़ा में उहे कहिड़ा जानदार सर्वाइव कयो जेके या ताक़तवर हुआ जिस्मानी तौर ते या ज़हीन हुआ। त घणनि चयो त उहे जेके जिसाम जे हिसाब सां ताक़तवर हुआ। जी घणनि चयो त उहे जेके ज़हीन हुआ जस्ट लाइक इंसान। पर डार्विन जी थ्योरी चयो त न, इहे ॿई न। इर्तिक़ाई अमल में उन्हनि बका हासिलु कई जी जेके बदिलजंदड़ दौर सां पाण खे बदिलाईंदा रहिया। यकीनन इहो हिकिड़ो वॾी हिकिड़ी थ्योरी ऐं हा, डार्विन कॉन्सेप्ट जी आहे इलाही वॾी ऐं मशहूरु त थ्योरी उन आहे, में यकीनन। जेको आहे सो असांखे ज़ाहिर थियो त असां जेकॾहिं वक़्त सां गॾु पाण खे तब्दील कंदासीं जी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे रस्ता असांजे लाइ मुंतज़िर आहिनि। सो जीअं सवाल कंदड़ साईं हो त उन चयो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस में नौकिरी जा कहिड़ा रस्ता थी सघनि था। मसनूई ज़हानत या आर्टिफिशियल इंटेलिजेंस अॼुकल्ह तमामु हिकिड़ो तव्हांखे ख़बर आहे त ट्रेंडिंग आहे जॉब वर्ल्ड वाइड। दुनिया इन ते वॾी रिसर्च करे पई। जी हा ऐं हाणे त अॼुकल्ह असांजे पाकिस्तान में बि BS लेवल ते या MS या PhD लेवल ताईं इवन दो इन यूनिवर्सिटी सिंध यूनिवर्सिटी उते बि पंहिंजो डिपार्टमेंट मौजूदु आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त असां वटि कहिड़े अंदाज़ में पढ़ायो वञे थो, उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। टॉपिक जी आहे। हा जी हा पर हाणे चवण जो मक़सदु इहो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस इहा हिकिड़ी मोस्ट डिमांडिंग जॉब आहे। जी हा ऐं इन जे लाइ जेकॾहिं तव्हां यूनिवर्सिटी न बि वञो त तव्हां आर्टिफिशियल इंटेलिजेंस घर वेठे उन जी तालीम हासिलु करे सघो था। जीअं मुंहिंजा काफ़ी सारा कोर्सिस मां ऑनलाइन UK ऐं USA बेस में जेको आहे सो कोर्सिस कया आहिनि। ऐं उन खां पोइ तव्हां वटि एतिरो स्किल अची थो वञे तव्हांजो आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे मुख़्तलिफ़ मॉडल में यूज़ करे उन मां तमामु बहितरीन रिज़ल्ट कढी सघो था। जीअं मिसाल जे तौरु तव्हां जेकॾहिं आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे यूट्यूब ऑटोमेशन सां तव्हां एड कयो त यूट्यूब ऑटोमेशन मां लखें रुपया तव्हां कमाए सघो था। ऐं जेकॾहिं इन ई यूट्यूब ऑटोमेशन खे तव्हां पंहिंजी डिजिटल मार्केटिंग सां एफिलिएट करे छॾियो त हिकिड़ो ॿियो पैसिव
ऐं मुतहरिक जेको आहे सो आमदनी जो ज़रियो शुरू थी जी वियो। हाँ। सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस हिकिड़ी तमामु वसी फील्ड आहे ऐं इन में मां चाहींदुसि त तव्हां जेकॾहिं कहिड़ी बि फील्ड सां वाबस्ता आहियो त हीअ हिकिड़ी तव्हांजी सपोर्टिव फील्ड आहे। इन में तव्हांखे महारत लाज़मी लाज़मी हुजनि। अच्छा सर, मां हिते हिकिड़ो सवाल ज़रूरु पुछणु चाहींदमि। असां ॾाढो न इंट्रस्ट सां जेके AI क्रिएटेड वीडियोज़ घर वेठे ॾिसंदा आहियूं, हिकु शॉर्ट क्लिप में मूं ॿुधो त इहे वीडियोज़ ठाहींदड़ मिलियंस ऐं बिलियंस में जेके ट्रेंड हलनि पिया, उहे आराम सां घर में वेही कमाइनि पिया ऐं उहो सिखण बि ईज़ी आहे। छा प्रोसीजर हुजे थो? माना तव्हां घर में वेही, जीअं तव्हां चओ त घर में वेही करे तव्हां सिखी सघो था, केतिरा ई कोर्सिस आहिनि, तव्हां सिर्फ़ु कोर्स एरा ते हलिया वञो त तव्हांखे हज़ारनि जी तादाद में कोर्स मिलनि था। कीअं गाइड कंदो तमामु यंगस्टर्स खे? हा बिल्कुलु, जेकॾहिं उहे यंगस्टर जेकॾहिं तव्हां पंहिंजी तालीम सां गॾोगॾु हिकिड़ी पैसिव इनकम जनरेट करणु चाहियो था त तव्हां यूट्यूब ऑटोमेशन जी तरफ़ अचो त उन मां मां तव्हांखे थोरो हिकिड़ो शॉर्ट तरीक़ो त ॿुधाए छॾींदुमि। यूट्यूब ऑटोमेशन सिखणु तमामु आसान आहे। तव्हांखे जस्ट 4 खां 5 क्लास वठणा पवंदा हिन जा कंहिं प्रोफेशनल माण्हू खां, छो जो पेड कोर्स जेकॾहिं तव्हां वठंदव न त उहो तव्हांजो हिकिड़ो वक़्तु बर्बादु कंदा ऐं इनखे प्रोलॉन्ग कंदा सेखारण। ऐं जेकॾहिं तव्हां टू दी पॉइंट सिखणु चाहियो न त जस्ट 6 लेक्चर में तव्हां यूट्यूब ऑटोमेशन सिखी वेंदो। बदकिस्मती सां टिकटॉक असांजे मुल्क में आया त हुनजी मोनिटाइज़ेशन अवेलेबल कोन्हे का। इन जे लाइ वरी उहो दुबई जी सिम हुजे, उतां जी जेको आहे सो हुजे सिम, उन जे नंबर ते जेको आहे थी सघे थो। बाक़ी रही ॻाल्हि त अलहमदिल्ला यूट्यूब ऑटोमेशन पाकिस्तान में अवेलेबल आहे, लखे माण्हू कमाइनि पिया। पंजाब सर, मां इन ते यकीनन तव्हां सां कंटिन्यू करणु चाहींदमि ऐं मां चाहींदमि त तमामु नौजवान जेके तव्हीं घर में वेही करे कमाइणु चाहियो था या थोरो टाइम तव्हां 2 कलाक 3 कलाक ॾियणु चाहियो था पंहिंजे लैपटॉप खे या पंहिंजो जेको आहे सो मोबाइल तव्हां वटि जेको मौजूदु आहे, त तव्हां कीअं इन टाइम खे यूज़फुल बणायो, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर कॉलर जो हिकिड़ो सुवालु हुयो स्मॉल इंडस्ट्रीज़ जे हवाले सां, सो आउं चाहींदसि अब्दुल गफ़ार साहब त तव्हां उन्हनि खे ज़रूरु थोरो ब्रीफ कजो त स्मॉल इंडस्ट्री हिकु नौजवान जेकॾहिं चाहे या हिकिड़ो ग्रुप नौजवाननि जो जेकॾहिं चाहे थो त असीं स्टार्ट कयूं त कहिड़ा तरीक़ेकार मौजूदु आहिनि? पहिरीं ॻाल्हि आहे त हुननि वटि प्लाट हुजे ऐं ॿी ॻाल्हि आहे त हुननि खे तजुर्बो हुजे उन फील्ड में जंहिंमें भई इहे माना करणु चाहिनि था। स्मॉल इंडस्ट्रीज़ मञा इहो आहे त तव्हां होटलिंग बि करे सघो था, स्मॉल बिज़नेस आहे, इन मञा बि करे सघो था, अटे जी चकी बि लॻाए सघो था, राइस मिल बि लॻाए सघो था, नंढड़ी हिकिड़ी 4-5 मशीनूं वठी गारमेंट जूं जेको आहे सो बि तव्हां करे सघो था। हाणे उन सां इहो आहे, ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेकॾहिं स्मॉल इंडस्ट्रीज़ में तव्हां वधीक नथा करे सघो त पोइ तव्हां इहा फैक्ट्रियुनि मञा माल वठी जेको आहे सो तयारु माल वठी उहो तव्हां बाज़ार में ॾियो, उहो उन मज़ तव्हांखे प्रॉफिट मिली वेंदो हलियो, उहो तव्हांखे सुठो फ़ाइदो थींदो। ऐं उनखां अलावा जेके आहिनि से हाणे जेके वॾा कारोबार आहिनि करोड़ में था पवनि, त उन में जेको आहे हींअर त सोलर जो बि कमु अची वियो आहे। सोलर ते माण्हू जेकॾहिं यूनिट लॻाए, नंढो यूनिट लॻाए, अटे जी चकी लॻाए या को राइस मिल लॻाए, उन बिजली जो बि ख़र्चु कोन्हे ऐं सोलर ते फ्री में जेको आहे सो उहो थींदो। ऐं उन खां अलावा जेके आहिनि से अटे जूं चकियूं तयारु थींदियूं आहिनि। जी सर, हिकिड़ो मां हमेशह माना मूंखे ज़हन में ख़्यालु ईंदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां वटि टमाटो ॾाढो महांगो थी वेंदो आहे, सो असां वटि उहे प्यूरीज़ मौजूदु कोन मिलंदियूं आहिनि। तव्हां कंहिं बि मार्ट ते वञो, नंढे या वॾे शॉप ते भले हलिया वञो त तव्हांखे उहे जेको आहे टिन में उहे प्यूरीज़ न मिलंदियूं आहिनि। जॾहिं त असां वटि जेकॾहिं इन साइड ॾिसिजे थो त असां वटि टमाटे जी पोख तमामु घणी थींदी आहे, शयूं असां वटि ज़्यान तमामु घणी थींदियूं आहिनि, असां वटि नंढो नंढो बिज़नेस आइडियाज़ न आहिनि, नंढियूं नंढियूं इंडस्ट्रीज़ असां वटि न आहिनि। हाणे उहो इहो आहे त हाणे उन जे लाइ बि जेको पैसे जी ज़रूरत आहे। हाणे पैसो हुजे, तव्हां वटि प्लाट हुजे जिते तव्हां नंढो हिकिड़ो यूनिट लॻायो त हाणे उहो बैंकनि मञा बि लोन मिले थो, गवर्नमेंट सपोर्ट करे कान थी। ऐं हाणे जे ॾिसो न इहे केतिरा ई प्रोग्राम अॼुकल्ह जेके गवर्नमेंट जारी कया आहिनि, लाइन लॻियूं पियूं आहिनि बैंकनि जे ॿाहिरां। 110% आई एम एग्रीड। हाणे इहे ई पैसा जेकॾहिं इहे नौजवाननि में इस्तेमालु कया वञनि, उन्हनि खे सपोर्ट कई वञे त उहो केॾो न कामयाबु थिए, उहो पंहिंजो कारोबार करे। ऐं इहा स्कीम जेका पहिरीं हिकिड़ी हली बि हुई, 10 लख ताईं इंटीरियर में इहा स्कीम हली त जेको आहे सो 10 लख रुपया लोन ॾींदासीं त
तव्हां पंहिंजे ॻोठनि में फैक्ट्रियूं सही लॻायो। सही। अच्छा सर, हिकु नौजवान जेको हिन वक़्तु असांजो प्रोग्राम ॿुधे पियो ऐं उनजे ज़हन में जेकॾहिं सुवालु आहे त आउं हिन कम खे कीअं शुरू कयां उन नंढे लेवल ते, त छा चवणु चाहींदो तव्हां उनखे कीअं? उन में पहिरीं त हिनखे तजुर्बो हासिलु कयो, कंहिं फैक्ट्री में वञी कमु करे। सही। जेसि ताईं उनखे उन फैक्ट्री फील्ड में उनखे तजुर्बो न हूंदो तेसि ताईं उनखे ॾिसो न, हिकिड़ी शइ आहे असांखे मटीरियल हिते आसानी सां मिली थो वञे जी। ऐं वरी उहो ई मटीरियल जेका माल तयारु थिए थो असांजो वेझी मार्केट में यूटिलाइज़ बि थिए थो, सही। सेल बि थिए थो, उन में असांखे प्रॉफिट वधीक थो मिले। ऐं जेकॾहिं न आहे त पोइ असांखे वरी ॿी मार्केट ॿाहिरि जी ॻोल्हणी पवे। हाणे असांजो माण्हू उते को कराची में वेठो हुजे या हैदराबाद में वेठो हुजे, इहे जेके वॾा वॾा माल आहिनि इन्हनि ते असांजो जेको आहे सो माल खणी वञी उते जेको आहे सप्लाई कनि। जी। इन में जेको आहे सो ईअं माण्हू आस्ते आस्ते नंढे कारोबार खां शुरू करे, कुकड़ियुनि जो कारोबार आहे, माल जो बकरियुनि जो कारोबार आहे, जी हाँ जी हाँ, मेहनि जो खीर आहे उन जो कारोबार आहे। माण्हू सभु जेकॾहिं कनि त ॿाराड़ी में असां करण जे लाइ चाहियूं त घणो कोई असां कुझु आहे जी हाँ असां, जी हाँ। पर असांजो नौजवान जेको आहे न उहो 12 बजे ताईं त सुतो पियो आहे। सही पिया चओ, हो बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। न उनखे पढ़ाई ॾे तवजो आहे, न को उनखे कारोबार ॾे तवजो आहे। सही सही। हाणे असांजे भाॼी जो अगरि को ठेलो वठी जेकॾहिं ॻोठ जे ॿाहिरां नंढो कमु करणु नौजवान न चाहींदो आहे, हू चवंदो आहे त मां 4 इयर्स जेका यूनिवर्सिटी में ॾिना आहिनि पंहिंजा, मां पढ़ाई पंहिंजी मुकमल कई आहे, 4 खां 5 साल मूं महिनत कई आहे, त पोइ हाणे मूंखे हिकिड़ी ऑफिस हुजे, हिकु जेको आहे सो पियोन रखियलु हुजे जंहिंखे मां बैल ते कॉल कयां, इहो जेको माइंड सेट असां सिंधियुनि जो आहे न, इहो ॾाढो ख़राबु आहे हक़ीक़त में। असां वधीक कंटिन्यू कयूं था, वक़्तु थी वियो आहे नाज़रीन, न्यूज़ ब्रेक थियो, सो न्यूज़ ॿुधूं था ऐं नंढा वॾा इशूज़ जेको आहे सो पाण यकीनन न्यूज़ में ॿुधंदा आहियूं। सो थोरो न्यूज़ खे टाइम ॾियूं था ऐं प्रोग्राम खे ॿीहर वरी स्टार्ट कयूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम सुबुह मेहरान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, सिंध जी शान टपाल मेज़बान। ऐं सुबुह जो जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजी मॉर्निंग खे स्टार्ट करण जी, ब्रेकफास्ट जी ॻाल्हि कंदा आहियूं त माना चाहे मां चवंदी आहियां मैंडेटरी आहे, चाहे न हुजे त ॾींहं जी शुरूआति थींदी ई कोन्हे। कमकार करे थकिजी पवंदा आहियूं, वरी बि चांहि खपंदी आहे, कम जे विच में बि असांखे चांहि खपंदी आहे, फैमिली गैदरिंग में बि असांखे चांहि खपंदी आहे, ऐं शाम जे टाइम ते पंहिंजी फैमिली सां जॾहिं वक़्तु गुज़ारियूं था ऐं कुझु स्नैक्स साम्हूं रखी छॾींदा आहियूं, पोइ बि असांखे चांहि जी ज़रूरत हूंदी आहे। सो येस, टपाल मेज़बान ॾाढो सुठो हिकिड़ो ऑप्शन आहे तव्हां वटि। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अब्दुल गफ़ार साहिबु मौजूदु आहिनि, ग़ुलाम फारूक साहिबु मौजूदु आहिनि ऐं ॿई जनाब पंहिंजी पंहिंजी फील्ड में ॾाढे सुठे अंदाज़ में कमु करे रहिया आहिनि, वेल एक्सपीरियंस्ड आहिनि ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में ॻाल्हि ॿोल बि करे रहिया आहिनि। अब्दुल गफ़ार साहिबु, नंढो कमु कंदे पाण ज़िक्र कयोसीं त नौजवान कीॿाईंदो आहे, असां वटि घबराईंदो आहे, त आउं पढ़ियलु लिखियलु आहियां, मूंखे उहो कोट पातल हुजे, उहा टाई लॻल हुजे ऐं उहो जेको आहे न बॉसी एटीट्यूड असांखे शायदि वधीक वणंदो आहे। नंढो कमु करण में इंसानु नंढो कोन थी वेंदो आहे। सो मां चाहींदसि त हीअ नंढा नंढा जेके बिज़नेसिस आहिनि या सीज़नल जेके बिज़नेसिस आहिनि उन बाबति तव्हां ज़रूरु ॻाल्हायो। हाणे तव्हां ॾिठो हूंदो त पंजाब साइड ते या सवात साइड ते कॾहिं तव्हां वेंदा हूंदव जी, त उते फ्रूट जा नंढा नंढा कार्टून रखी रोड जे तरफ़ वेठा हूंदा आहिनि। ईअं ई आहे, ड्राई फ्रूट बि हूंदो आहे, ॿियो फ्रूट बि हूंदो आहे, सभु हूंदो आहे। असांजो माण्हू जेको आहे न, सब्ज़ी हींअर जेका आहे सा टमाटो 5 रुपया किलो लॻो पियो आहे, 10 रुपया किलो लॻो पियो आहे। उहो टमाटो पंहिंजे ॻोठ जे अॻियां गाॾो लॻाए सब्ज़ी जो वेही रहे त छा न कमाईंदो? यकीनन कमाईंदो, यकीनन। जेकॾहिं हिकिड़ो बिरयानी जो देगिड़ो ठाहे उहो को कंहिं चौक ते बीह रहे जी, त छा न कमाईंदो? यकीनन कमाईंदो। असांजा माण्हू इन पासे छो नथा वञनि? छो उनखे माना इहो था महसूसु कनि त असां हीउ नंढो कारोबार कनि असांजी इज़त घटिजी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि आहे त तव्हां ॻोठु छॾियो,
ख़ुदा खे मञो ॻोठु छॾियो ॿाहिरि निकिरो सही या भला पंहिंजे नौजवाननि खे त छॾियो घटि में घटि हाणे आउं हिकिड़ो मिसाल थो ॾियां हिकिड़ी मच्छी समुंड में हुई जी त नंढड़ी मच्छी त उहो रोज़ानी चकर हणी हुनखे पुछे त मूंखे ॿुधाए त समुंड किथे आहे ॿ टे दफ़ा वॾी मच्छी चयसि त इहो ई समुंड आहे सही हिकिड़े ॾींहुं कावड़ में चईंसि तूं अॻिते निकर त सही तोखे समुंड जी ख़बर पवे तूं हाणे रुॻो हिते जो हिते चकर पई हणी हा तूं ॿाहिरि निकर त सही न असांजो नौजवान ॻोठु छॾण लाइ तयारु आहे कोन हा तकलीफ़ बर्दाश्त करण लाइ तयारु आहे प्यार कोन कोन्हे को ऐं उहो चए थो त मूंखे जेको तिरी ते बिश्त खपे ठहियो ठुकियो सभु कुझु ठहियो ठुकियो मिले माइट ॾे हाणे माइट केतिरो ॾींदो यकीन अॼुकल्ह जो दौरु जेको आहे महांगाई जो दौरु आहे उन में जॾहिं हर फ़र्द जेसि ताईं न कमाईंदो तेसि ताईं माइट नथो पूरो करे सघे हा हा उन्हनि जी जेतिरी वसत हूंदी ओतिरी कंदो यकीन हाणे हींअर तव्हां ॾिसो त ख़ुदकशी जो रेशो केॾो वधी वियो आहे सिर्फ़ु इन्हनि ॻाल्हियुनि जे करे हा गुरबत हिकिड़ो वॾो एस्पेक्ट आहे ऐं माण्हू ॿकरियूं पालीनि कुकड़ियूं पालीनि मेहूं धारीनि ढगियूं धारीनि सही इहे जेकॾहिं ॿकरियूं आहिनि जेकॾहिं ॿकरियुनि मां 2 ॿकरियूं धारियूं या 4 ॿकरियूं धारियूं आख़िर उन्हनि जा फर थींदा त उहे बि ज़रूरु तव्हांजा वॾा थींदा उहे मार्केट में ईंदा न तव्हां बि उन्हनि खे हिकिड़े हंधि बिहारे तव्हां ॿाहिरि नथा कढी सघो त उते बिहारे तव्हां उन्हनि खे खाधो खुराक ॾेई सघो था यकीन में आहे हिकिड़ी जेकॾहिं नंढी गाह पाॾी तव्हीं वठो था साल खां पोइ उहा तयारु थी वञे उहा हींअर 5 लख रुपए जी थी वञे बिल्कुलु हाणे तव्हां लख रुपए में या 80,000 रुपए में वठो उहा तव्हां 5 लख रुपए में विकिणो तव्हांखे केॾो फ़ाइदो आहे वेहण खां त तव्हां बहितर आहे न अॼु तव्हां हिकिड़ी वरिती आहे सुभाणे 2 वठंदव परीं वेठे वेठे जो कमु आहे वेठे वेठे जो कमु आहे ढगी वठो ढगियुनि मञा बि ईअं थी त माण्हू पंजाब मञा वठी था अचनि सही हिते ॾियनि था न कुर्बानी में जी जी बिल्कुलु हाणे हिते जो केलो आहे केलो आहे जेको आहे न उहो स्टोरेज करे जेको आहे सो उनखे रखनि था ऐं उहे ई जेके ठेलनि में जेकॾहिं ॻोठ जे तव्हां रोड ते बीहारे तव्हां लॻायो छो नथा कमाए सघो यकीन वांदे वेहण खां त 100 दफ़ा बहितर आहे बिल्कुलु हाणे हींअर ई पटाटो केॾो सस्तो आहे हा हिकिड़ी नंढड़ी मशीन वठो तव्हां शाम जो मुंहिंजे पाड़े में मुंहिंजी जॻह आहे गाॾी खाते में सही नंढड़ी मशीन हिकिड़ी लॻाए वेठो आहे लॻाए थो शाम जो 7 बजे खां पोइ जी उहो टमाटे वञा 2000 रुपया जेको आहे सो 11-12 बजे ताईं 2000 रुपया कमाईंदो आहे ज़बरदस्त ज़बरदस्त हाणे मशीन केतिरी आहे हेतिरी आहे सही कहिड़ो हुन में ख़र्चु आहे यकीनन ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं नंढो कमु करण सां हमेशह ॿुधो आहे न पाण सभिनीनि त इंसानु नंढो कोन थी वेंदो आहे ऐं असां वटि दुनिया में अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि जिन उन्हनि हिकिड़े नंढे गाॾे खां स्टार्ट कयो आहे पट ते वेही उन्हनि पंहिंजो कमु स्टार्ट कयो आहे हिकु गाॾे ताईं पहुता आहिनि हिकु शॉप ताईं पहुता आहिनि ऐं पोइ हू बिज़नेस टाइकन्स में बि जेको आहे न उन्हनि पंहिंजो नालो यकीनन पाण खे शुमारु करायो आहे त महिनत जेका ऐं कंसिस्टेंसी जेका हूंदी आहे न इंसानु जॾहिं इरादो करे वठंदो आहे न मूंखे बीहणो न आहे त पोइ दुनिया चवंदा आहिनि न तव्हां इरादो कयो पोइ काइनात समूरी मिली वेंदी आहे तव्हांखे जेको आहे न पंहिंजे उन इरादे में कामयाबु बणाइण जे लाइ गुलाम फारूक साहब आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं तमामु असांजूं उहे फील्ड्स ऐं तमामु उहे नौजवान जेके डिफरेंट फील्ड्स में स्प्रेड थियल आहिनि कमु करे रहिया आहिनि आर्टिफिशियल इंटेलिजेंस मां केतिरो फ़ाइदो वठी सघिजे थो आर्टिफिशियल इंटेलिजेंस त बेसिकली तव्हांखे ॿुधायां त हर फील्ड में इन थी वई आहे ऐं हर शोबे खे उन मां फ़ाइदो वठनि पिया मुंहिंजी बि कोशिशि हुई त मां जेको आहे सो पंहिंजे मुल्क जे लाइ कुझु कयां जी मुंहिंजो हिकिड़ो प्रपोज़ल हो त IG ऑफिस में जेको आहे सो साबिक़ा IG जेको हींअर रिसेंटली रिटायर्ड थियो आई थिंक हुनजो नालो मूंखे ज़हन ते कोन पियो अचे हा ग़ुलाम नबी मेमन साहब उन्हनि खे तक़रीबन कोई 6-7 महीना पहिरियों मूं हिकिड़ो प्रपोज़ल लिखियो त साईं मां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो हिकिड़ो मॉडल आहे जेको तव्हांखे ॾियणु चाहियां थो उन जी ट्रेनिंग तव्हांजे स्टाफ खे त जेके असां वटि क्राइम सीन थियनि था उन में असांजा जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर्स आहिनि उहे जेके मिस्टेक्स कनि था उन्हनि खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस उनखे स्टेप बाय स्टेप गाइड कंदी
त तव्हां जेको आहे सो जेकॾहिं ही मर्डर सिनारियो उनखे तव्हां ॾियो जी अहिड़े क़िस्म जो मर्डर थियो आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस तव्हांखे स्टेप बाय स्टेप गाइड कंदी त इन मर्डर खे जेको आहे सो इन्वेस्टिगेट कीअं कजे, कहिड़ियूं कहिड़ियूं ग़लतियूं आहिनि जेके न करणु खपनि। छो जो मोस्ट प्रोबेबली रोड मैप माना तव्हांखे तयारु करे ॾींदी। असांजा पुलिस ऑफिसर या जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहिनि उहे ग़लतियूं अणॼाणे में करे छॾींदा आहिनि, जंहिंसां जेको आहे सो उहो सुबुह ताईं शवाहिद ख़तमु थी वेंदा आहिनि। सो जॾहिं हिकिड़ो रोड मैप ठाहे ॾिए थी त तव्हांजे लाइ कमु आसान थी वियो। उन ई प्रपोज़ल में मुंहिंजो हो त AI खे इंटीग्रेट कजे CCTV सर्वाइवेलेंस सां, जंहिंसां क्राइम डिटेक्शन में जो रेट तमामु घटि थींदो। बहरहाल इहो मुंहिंजो मौज़ू उन्हनि वटि प्रपोज़ल वियो पर उन ते का ख़ातिर ख़्वाह कोन आई। बहरहाल जनवरी में जेको आहे सो जावेद आलम ओडो साहब आया ऐं हींअर सिटिंग IG आहिनि, उन्हनि खे बि जेको आहे सो साॻियो ई प्रपोज़ल मूं रीसबमिट कयो त उन्हनि जेको आहे सो फौरन एक्शन वरितो ऐं उन्हनि जेको आहे सो मूंखे घुरायो मुलाक़ात जे लाइ। मुलाक़ात उन सां मुंहिंजी तमामु सुठी रही। उन्हनि पोइ जेको आहे सो मूंखे पंहिंजो DIG आहिनि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, उन्हनि ॾांहुं रेफर कयो। उन्हनि खे जॾहिं मूं ॿुधायो त मां अहिड़े क़िस्म जो कमु करणु चाहियां थो त ही वॉज़ वेरी शॉक्ड त इहो कमु कीअं पॉसिबल थी सघे थो। इट इज़ पॉसिबल, मूंखे तव्हां ट्रेनिंग सेशन ॾियो सिर्फ़ु हिकिड़ो ऐं उनखे अॼु मुंहिंजो ख़्यालु आहे त ख़ैर सां 5-6 हफ़्ता थी विया आहिनि पर अञा ताईं को रेस्पॉन्स कोन आयो। मतिलबु उहे नथा चाहिनि त असां वटि आर्टिफिशियल इंटेलिजेंस अचे या इनखे असां इस्तेमालु कयूं। बहरहाल उन तां मां हटी वियुसि। हाणे मूंखे को इंट्रस्ट कोन्हे त पुलिस खे मां असिस्ट कयां कंहिं बि जेको आहे छो जो जॾहिं अॻिले माण्हू खे जॾहिं इंट्रस्ट न हूंदो आहे न त पोइ तव्हांजो वक़्तु ज़ाया करणु आहे। पोइ मां पंहिंजे आर्टिफिशियल ज़रूरत हुजे पोइ मां जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो जेको कमु शुरू कयो उहो भिटाई रहमतुल्लाह अलैह ते कयो। हाणे मुंहिंजो जेको आहे सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो पूरो जेको मर्कज़ आहे उहो भिटाई रहमतुल्लाह अलैह जो जेको आहे सो शाइरी आहे, उनजी जेको आहे सो सोच आहे, उनजी जेका फ़लासतो बलागत माण्हू कोन थो सम्झी सघे त उनखे AI जे मॉडल्स खे मां उन ते ट्रेन कयां पियो। जीअं तव्हांखे हिते मां हिकु तमामु ॾुख सां ॿुधाईंदुसि त असांजा जेके घर में ॿार हींअर जेको ॻाल्हाइनि था न उहा सिंधी था ॻाल्हाइनि जेका मिक्सड आहे। उर्दू बि उन में आहे, इंग्लिश बि उन में आहे, अंग्रेज़ी बि उन में आहे। असांजी सिंधी ॿोलीअ जो पूरो लहजो ऐं उनजी जेको आहे सो न जोड़ जक बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। त मां उन सां जेको आहे सो असांजा जेको डायरेक्टर जनरल आहिनि सिंध ॿोली अथॉरिटी उन्हनि सां गॾु मुंहिंजी मीटिंग आहे त उन्हनि सां गॾिजी मां जेको आहे सो भिटाई जे रिसाले खे आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां गॾु जेको आहे सो कॉम्पिटेबल करे हिकु आम फ़हम माण्हू जे लाइ भिटाई जा जेके चयल भेद अथनि उन में जेको लिकल दर्द ऐं उन में जेको फ़लसफ़ो आहे उहो हिकु आम माण्हू खे सम्झ में अची सघे। छो जो हेसि ताईं शेर मेहराणी आहिनि न, ही पाण इन्हनि जी जेको आहे PhD इन में एग्ज़ैक्टली शेर मेहराणी साहब हींअर मुंहिंजो अॼु मीटिंग हितां वञण खां पोइ उन्हनि सां ई मीटिंग आहे मुंहिंजी त उन्हनि सां गॾु जेको आहे सो इहो प्रपोज़ल हूंदो त असां जेको आहे सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे सिंधी ॿोलीअ जे लाइ इस्तेमालु कयूं, सिंधी ॿोली जे बका जे लाइ इस्तेमालु कयूं। सही। अच्छा, तव्हां हिकिड़ा सुठा ट्रेनर आहियो माशाल्लाह सां, एक्सपीरियंस कीअं रहियो आहे, केतिरो कमु करण जी चाह आहे उहो त मां तव्हांजी ॻाल्हियुनि मां यकीनन उहो असांजे तमामु व्यूअर्स बि अंदाज़ो लॻाए चुका हूंदा। पर उहा ई ॻाल्हि त तव्हीं इदारनि खे ओतिरा मुहैया रहो जेतिरी तव्हांजी ज़रूरत हुजे। छो त फ्री में जॾहिं माण्हू को बि मिली वेंदो आहे त उनजो क़दुरु असांजी सोसाइटी में कोन हूंदो आहे, इहा हिकु सिधी ॻाल्हि आहे। सो मां थोरो पुछणु चाहींदमि त कीअं एक्सपीरियंस रहियो आहे तव्हांजो तमामु इदारनि सां? अल्हम्दुलिल्लाह एक्सपीरियंस सुठो आहे, पर इन खां पहिरियों मां हुन ॻाल्हि खे थोरो जेको IG साहब वारी खे थोरो हिते फुल स्टॉप ॾींदुसि, छो जो हाणे मूंखे उअं ई करिणो कोन्हे। बिल्कुलु त शायदि इन्हनि जे लाइ क्वेश्चन मार्क हुजे हा जेकॾहिं इहो टेक्नोलॉजी उहो इस्तेमालु कंदा ऐं उनखे पोइ जेको आहे सो आवाम पुछंदी त हाणे क्राइम छो पिया थियनि। सही। हाणे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस त उहा टेक्नोलॉजी आहे जेका तव्हांजे अंदरि लिकल जेको जिस्म में केमिकल आहिनि, हीरोइन आहिनि, उहे बि तव्हांखे डिटेक्ट करे थी ॾिए त पोइ क्राइम छो था थियनि। इन जे करे दे आर नॉट इंटरेस्टेड टू अवेल दिस अपॉर्चुनिटी। सो गुड बाय, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। हाणे मुंहिंजो लाड़ो ॿिए तरफ़ आयो आहे। रही ॻाल्हि एक्सपीरियंस जी, सो मां अलाह जो शुक्र आहे त हर ॾींहुं नई शइ सिखां पियो। जीअं
आर्टिफिशियल इंटेलिजेंस डेली अपडेट थिए थी, इन हिसाब सां मुंहिंजो एक्सपीरियंस अञा जेको आहे सो हर ॾींहुं नओं एक्सपीरियंस आहे। सही। पहिरें मुंहिंजो लाड़ो पुलिस तरफ़ हो, हाणे मुंहिंजो लाड़ो भिटाई सही। तरफ़ आहे। ही सर्जन मौजूदु आहिनि प्रोग्राम में, इंडस्ट्रीज़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया, स्मॉल बिज़नेस जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया। थोरो चाहींदसि त AI हिते कीअं असांजे लाइ मां मदद हींअर करे इन सघे। ॻाल्हि ते फोकस करण वारो जी जी हुजां प्लीज़। त जेकॾहिं तव्हां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो हिकिड़ो टूल आहे ग्रोक AI, उन में तव्हां वञो, अच्छा। उन में तव्हां लिखो मूं वटि हेतिरो अमाउंट आहे, मुंहिंजूं ही एक्सपर्टीज़ आहिनि, तालीम मुंहिंजी हेतिरी आहे, मूंखे ॿुधायो त इन अमाउंट मां कहिड़ो कहिड़ो बिज़नेस पाकिस्तान में लॉन्च करे सघां थो। पाकिस्तान खे बि हटाए छॾियो, सिंध में, सिंध खे बि हटाए छॾियो, हैदराबाद में, त उहो तव्हांखे पूरो जेको आहे सो स्टडी करे पूरो ॿुधाईंदो त तव्हां वटि ही आइडियाज़ आहिनि ऐं इन्हनि आइडियाज़ खे शुरू कयो। पोइ न सिर्फ़ु शुरू कयो, उन जा तरीक़ा बि तव्हांखे ॿुधाईंदो त फर्स्ट स्टेप कहिड़ो खणणो आहे, सेकेंड स्टेप कहिड़ो खणणो आहे। हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त बग़ैर जीअं साईं तमामु सुठी ॻाल्हि कई त कंहिं बि कम में अचण जे लाइ तजुर्बो हुजणु लाज़मी आहे। जेकॾहिं तव्हां वटि तजुर्बो न हूंदो, हिकिड़े दोस्त सोचियो त घर में मां मच्छी जो फार्म थो खोलियां, मच्छी जे लाइ वॾो हिकिड़ो टैंक वग़ैरह ठाराई, मच्छियूं उनखे जेको आहे सो जॾहिं उन में ॿिज विधई मच्छियुनि जो त सुबुह जो ॾिठईं त सभु मच्छियूं मरी वियूं। हिनखे कंहिं ॿुधायो त रिसेंटली तो सीमेंटेड ठारायो आहे ऐं इन जे करे जेको आहे सो मरी वियूं आहिनि, सो तूं उनखे जेको आहे थोरो थधो थियणु ॾे, जीअं सीमेंट पंहिंजो केमिकल छॾे। उन खां पोइ जॾहिं वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ मच्छियूं विधई त ॿिए ॾींहं ताईं बि ज़िंदा आहियूं, पर उनखे फीड जो केतिरो मिक़दारु ॾियणो उहा ख़बर कोन आहे, सो उनखे एक्स्ट्रा फीड ॾेई छॾियईं त वरी मच्छियूं मरी वियूं। उन खां पोइ उन कारोबार ई बंदि करे छॾियो, छो एक्सपर्टीज़ कोन्हनि। जी हा, तव्हीं वेल ट्रेंड हुजो, सही माण्हूअ खां तव्हीं सिखिया हासिल कयो। ज़रूरी न आहे त तव्हांखे एक्सपीरियंस न आहे त उहो सॼी उमिरि जे लाइ उहो तव्हां एक्सपीरियंस हासिल कोन था करे सघो, पर सिखिया जो अमल दुनिया में मौजूदु आहे ऐं तव्हां जिथे बि इंट्रस्ट रखो था, इहो मुमकिन न आहे अॼु जे दौर में त तव्हां जेको आहे सो हुन सिखिया जे अमल खां पोइ कुझु सिखी न सघो। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे साही जो, असां पहिरीं ब्रेक वठूं था, हुन खां पोइ प्रोग्राम खे पाण कंटिन्यू कयूं था। साथ मौजूदु आहे प्रोग्राम में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चऊं था, भली कार चऊं था अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान टपाल मेज़बान। प्रोग्राम जी तरफ़ वापसि अची चुका आहियूं ऐं असां बिज़नेस जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। प्रोग्राम में इंडस्ट्रीज़ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं ऐं मां थोरो चाहींदमि AI जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल हले पई, तमामु फील्ड्स जे हवाले सां प्रोग्राम में ज़िक्र हले पियो, पर जॾहिं असां ॻाल्हि कयूं था इंडस्ट्रीज़ जी ऐं वरी असीं ॻाल्हि कयूं था पंहिंजे ॻोठनि जी ऐं औरतुनि जी ख़ासि तौर ते जॾहिं ॻाल्हि थिए थी त असां वटि औरतूं तमामु घणियूं महिनत कश रहियूं आहिनि शुरूअ खां, ऐं इहो जेको आहे सो असांजी सकाफ़त जो हिकिड़ो हिसो रहियो आहे। महिनत कंदड़ क़ौम रहिया आहियूं पाण, पर उहे औरतूं जेके घरनि में सिर्फ़ु कमु कनि थियूं, उहे जेको भर्थ आहे ऐं केतिरा ई क़िस्म सां मिलनि था, उन सुईअ जो जेको कमु थिए थो, उहा जेका महिनत उन्हनि जी आहे ऐं बाद में वरी उहो कमु जॾहिं हिकु मिडल मैन विच में अची वञे थो त उहो उजूरो उन औरत खे कोन थो मिले। मां चाहींदसि इन ते ज़रूरु ॻाल्हाइजो। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेका इहा गवर्नमेंट जेका पॉलिसी कढी आहे त बैंकनि जे ॿाहिरां वञी बीहो, ऐं सिंधी औरतुनि खे, बहराड़ी जी औरतुनि खे तव्हांखे इहे पैसा जे करे तव्हांखे मिलनि था त तव्हीं बजाए इहो ख़र्चु करण जे तव्हां इहे पैसा तव्हां पंहिंजे इहो कारोबार में लॻायो त हाणे उहो कारोबार में जॾहिं लॻंदो तॾहिं हाणे उन्हनि जा मर्द वरी जेको आहे न से इहे मार्केट में पाण सेल कनि, शहरनि में पाण वञी सेल कनि। शहर जेको हैदराबाद आहे या मीरपुर ख़ासि आहे या नंढा शहर जेके आहिनि उते पाण सेल कनि। उहो जेको प्रॉफिट जेको मिडल मैन थो खणे न, उन खे कढी हिननि खे वधि में वधि फ़ाइदो पहुचंदो ऐं हिननि खे पैसो बि उतां मिले पियो ऐं उहो ई पैसो जेको आहे तव्हां यूटिलाइज़ करियो पंहिंजे कारोबार में। पर हाणे उहे असांजा बहराड़ी जो माण्हू उहो करे नथो, छो जो महांगाई जो दौरु महांगाई हद खां वधीक थी वई आहे।
माण्हू पंहिंजो पेट गुज़र नथो करे सघे। हाणे इन में जेको आहे सो गवर्नमेंट खे खपे त हुननि खे कारोबार जे लाइ जेको आहे सो औरतुनि खे जेको आहे सो मोटिवेट करनि। जी हाँ, जी हाँ, हाँ, उन्हनि जा सेमिनार कनि, उन्हनि खे ट्रेनिंग ॾिनी वञे। सर हिते हिकिड़ो चैम्बर बि त आहे न, वुमेन बिज़नेस चैम्बर ऑफ कॉमर्स, उन्हनि जो कमु बि ॾाढो सुठो आहे। उन्हनि जेको शुरूआती कमु हुयो त असां उन्हनि खे प्रोग्राम में मधु कयो हुयोसीं ऐं उहो शुरूआती ॾींहं मूंखे उन्हनि जा यादि आहिनि ऐं हिन वक़्तु उन्हनि जो कमु ॾाढो सुठो हले पियो। इन ई तरह जेकॾहिं नंढा नंढा असां वटि चैम्बर्स बि ठहनि था न, उन्हनि जो मूंखे लॻंदो आहे त हिकिड़ो सुठो रिज़ल्ट ज़रूरु आहे। इहो तॾहिं थिए ॾिसो न, हाणे ही जेके प्रोग्राम थियनि था, हाणे मुंहिंजा त दुनिया लेवल ते प्रोग्राम थियल आहिनि, बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजा थियल आहिनि। हाणे हक़ीक़त में असां कामयाबु छो नथा थियूं? असां वॾनि होटलनि में सेमिनार करियूं था। ॻोठ जी औरत उहा उते ई मौजूदु आहे। जी जी हा, हाणे ॾिसो न, जेका कमु करण वारो माण्हू आहे उहो त हुते वेठो आहे। सही। हाणे जेके माण्हू जेके वॾनि होटलनि में अचनि था उहे त मिडिल मैन आहिनि। ईअं ई आहे बिल्कुलु। हाणे तव्हां फील्ड में वञो, जिते जिते कमु आहिनि। हाणे इहो कमु मिठी में जाम थिए थो, मातली में जाम थिए थो, बदीन में जाम थिए थो, खिपरो में जाम थिए थो, सांगड़ में जाम थिए थो। ऐं उनखां अलावा हाणे जेके आर्टिज़न कॉलोनियूं जेके सिमार इंडस्ट्री जूं ठहियूं, जेके मटियारी में आहे, कराची में आहे, बिल्कुलु बिल्कुलु, हाँ मिठी में आहे। हाणे उन्हनि जी हालति तव्हां ॾिसो त तव्हां ईमानदारी रोई ॾींदव त छा ही हालति आहे गवर्नमेंट जे तरफ़ां आर्टिज़न कॉलोनियुनि जी। सही सही, बिल्कुलु। उते अहिड़नि माण्हुनि खे इहे आर्टिज़न कॉलोनी में अलॉटमेंट ॾिनी अथनि जंहिंजो उन कम सां वास्तो ई कोन्हे। बिल्कुलु सही। अच्छा, वे फॉरवर्ड छा आहे उन ते यकीनन ॻाल्हाईंदासीं। असां वटि प्रॉब्लम त हूंदो आहे पर उनजो हिकिड़ो सॉल्यूशन बि यकीनन मौजूदु रहे थो। उन मसइले जे हल ताईं असीं कीअं पहुचूं ऐं तमामु शयुनि खे असां कीअं जेको आहे सो हलायूं, इहो यकीनन इंसान जे हथ में ज़रूरु हुजे थो। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी अगेन ॻाल्हि कंदासीं। तव्हांजी फील्ड आहे, तव्हां सुठा ट्रेनर आहियो, माशाल्लाह सां तव्हांजो सुठो कमु आहे ऐं मूंखे तव्हांजो अवॉर्ड बि यकीनन उहो यादि आहे। तव्हांजी महिनत ऐं यकीनन असांजे लाइ हिकु क़ौम जी हैसियत सां जेकॾहिं ॾिसिजे थो त हिकु फ़ख्र जी ॻाल्हि आहे त फारूक साहिबु जहिड़ा माण्हू असां वटि मौजूदु आहिनि, तमामु पाण महिनती इंसान। अच्छा, असां जॾहिं डॉक्टरेट फील्ड जी ॻाल्हि कयूं था ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी ॻाल्हि कयूं था त उते असांखे कीअं मदद मिले थी? हाणे मेडिकल शोबे में जेकॾहिं तव्हां ॾिसो न त सभ खां वधीक जेकॾहिं इनकलाब आंदो आहे न आर्टिफिशियल इंटेलिजेंस, त उहो मेडिकल में आंदो आहे। डॉक्टर्स जी एतिरी त उन्हनि हेल्प कई आहे। मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾींदुसि त रेडियो डायग्नोज़ या सोनोलॉजिस्ट आहिनि, जेको रेडियोग्राफर आहिनि, जेके इहे MRI या CT स्कैन जूं रिपोर्ट्स लिखनि था, उन्हनि खे जेको आहे सो रिपोर्ट लिखण में तमामु घणी दुश्वारी थिए थी। हाणे जीअं मिसाल जे तौरु MRI जी स्लॉट्स तव्हां जेको फिल्म ॾिठी हूंदी त उन में नंढा नंढा हिकिड़ा स्लॉट्स अलॻि अलॻि हूंदा आहिनि, तक़रीबन 20 खां 25 स्लॉट हूंदा आहिनि। ऐं हिकिड़ी पूरी MRI फिल्म में तक़रीबन 7 फिल्मूं हूंदियूं आहिनि, उन्हनि 7 जे अंदरि केतिरा स्लॉट्स आहिनि। हाणे इहे तव्हां AI खे ॾियो ऐं जेकॾहिं इंसान इन खे इंटरप्रेट डॉक्टर करणु वेहे त हिकिड़ो त टाइम घणो लॻंदो ऐं उन में मिस्टेक्स रहिजी थियूं वञनि। त जेकॾहिं इहा ई फिल्म तव्हां जेको आहे सो आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे ॾियो त उहो जेको कलाकनि जो कमु उहो कुझु मिंटनि जे अंदरि पूरी फिल्म तव्हांखे इंटरप्रेट करे, को नंढो माइनर खां माइनर ट्रॉमा बि हूंदो त उहो बि तव्हांखे जेको आहे सो हिडन ट्रॉमा बि तव्हांखे डिटेक्ट करे ॾींदो त हीउ जेको आहे सो तव्हां मिसिंग कयो पिया। सो उन्हनि जी तमामु घणी हेल्प करे पियो। हाणे उन खां पोइ तव्हां ॾिसो जेकॾहिं मेडिकल तिब जी दुनिया में पहिरें जेकॾहिं इंसान खे को पेट जी तकलीफ़ हूंदी त पहिरें जराही सर्जरी करे उनखे ॾिठो वेंदो त आंडनि में किथे का कैंसर त कोन्हे या को अहिड़ो को ॿियो को मसइलो त कोन आहे। त उन खां पोइ हिकिड़ी टेक्निक आई जंहिंखे चइबो अथव एंडोस्कोपी जे ज़रिए हिकिड़ी कैमरा जेको आहे सो पूरे पाइप लाइन सां पूरो विझी जेको आहे। हाणे हिकिड़ो आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां एसोसिएट हिकिड़ो कैप्सूल आहे, उन जे तरीक़ो आहे टेक्नोलॉजी। उन कैप्सूल जे अंदरि हिकिड़ी माइक्रो कैमरा लॻल आहे, उन में तक़रीबन मुंहिंजो ख़्यालु आहे त
8 खां 10,000 कैमरास उन में माइक्रो कैमरास लॻल आहिनि। ओके उहो हिकिड़ो पेशेंट खे जेको आहे सो कैप्सूल खाइणो आहे जस्ट लाइक पिल, जीअं उहो कैप्सूल वठे थो ऐं उहो उनजे खाधे जी नालीअ मां वञी पंहिंजे पूरो जेको प्रोसेस आहे उन मां जीअं निकिरंदो वञे थो, हर हंध जी फोटोग्राफी कंदो, उहो ॿाहिरि मोकिलींदो थो रहे उन डिवाइस खे। ओके ऐं जेॾी महिल उहो हिकिड़ो नेचुरल प्रोसेस सां निकिरी वञे थो कैप्सूल, त उन जे निकिरण ताईं उन पूरो जेको आहे सो अंदरि जेको बि सिस्टम आहे, किथे डिफेक्ट आहे, किथे स्वेलिंग आहे, उहो हिकिड़ो AI पावर्ड मॉडल ॿुधाए थो त हिन माण्हू खे हिन जॻह ते ही प्रॉब्लम आहे। न का जराई थी, न को उनजी एंडोस्कोपी थी, जस्ट हिकिड़ो कैप्सूल तव्हांखे खाइणो आहे ऐं तव्हांजी सॼी एंडोक्राइन जेको जेको तव्हांजो डाइजेस्टिव सिस्टम आहे उनखे पूरो तव्हांखे रिवील करे न त इहो ॾाढो प्रोसेस ॾुखियो तमामु हिकिड़ो स्टिचिस लॻाइणा ई उन खां पोइ माण्हू बेड ते वञनि। हाणे माण्हू कैप्सूल खाई उनखे सॼो पंहिंजो अंदरि जी ख़बर पइजी वञे थी आर्टिफिशियल इंटेलिजेंस में। सही बिल्कुलु अञा ताईं नवां इनकलाबात अञा ॿिया खोड़ अचण वारा, अचण वारे दौर में मेडिकल सर चवंदा आहिनि त हर सेकेंड खां पोइ दुनिया तब्दील थी थिए ऐं तव्हां जेकॾहिं सोचो था त तव्हां मुकमल आहियो, अव्हां सभु कुझु सिखी छॾियो आहे, त चयो वेंदो आहे त तव्हां दुनिया जा बेवकूफ़ तरीन इंसान आहियो। छो त हिकु सेकेंड खां पोइ जॾहिं दुनिया चेंज थिए थी, हर सेकेंड खां पोइ दुनिया चेंज थी, त तव्हांखे अपग्रेड थियण जी ज़रूरत हुजे थी। अच्छा वक़्त जी घणी वधीक इजाज़त ॾियनि कोन पियूं, थोरी ॻाल्हि मूं करणु चाही पई त असां जॾहिं 3D मॉडल जी ॻाल्हि कंदा आहियूं न, त उहो शायदि वधीक असर रखंदड़ हूंदी आहे उहा शइ। ज़ुबानी कलामी तव्हां जेतिरियूं बि शयूं चओ ऐं तव्हां हिकिड़ो इमेज जे तहत तव्हां शयूं ॾेखारियो त उहा शइ वधीक सम्झ में ईंदी आहे। मूंखे लॻे थो इहा ई शइ जॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञो था ऐं 3D ते वञी तव्हां उहे शयूं सम्झायो था, त उहो हर ॿार खे बि सम्झ में ईंदियूं, वॾी उमिरि जे माण्हू खे बि सम्झ में ईंदियूं, नौजवाननि खे बि सम्झ में ईंदियूं। पर ज़रूरत हिते असांखे इन ॻाल्हि जी हुजे थी त जेकॾहिं कोई माण्हू तव्हां वटि हिकु प्रपोज़ल खणी अचे थो ऐं उहो चाहे थो त मूंखे कमु करिणो आहे, त उनखे तव्हां ज़रूरु वैल्यू ॾियो, उन माण्हू जी उन महिनत खे तव्हां ज़रूरु साराहियो। उहे तमामु शयूं असां सभिनीनि जे लाइ जेके आहिनि कारआमद हूंदियूं आहिनि। नाज़रीन वक़्त जो घणी वधीक इजाज़त नथियूं ॾियनि, असां मैसेज जी तरफ़ अॻियां वधंदासीं। सो यस अब्दुल गफ़ार साहिबु, तव्हां खां मैसेज वठंदासीं, छा मैसेज ॾींदव? आउं इहो मैसेज ॾींदुसि ख़ासि करे गवर्नमेंट खे त तव्हां महिरबानी करे इंडस्ट्रीज, छा जो एग्रीकल्चर त हाणे कामयाबु कान्हे, इंडस्ट्रीज ते दुनिया कामयाबु थी आहे। जिन बि मुल्कनि कामयाबी वरिती आहे उहो इंडस्ट्रीज ते कामयाबी वरिती आहे ऐं असां जेको आहे सो ॾींहों ॾींहुं इंडस्ट्रीज में पोइते पिया वञूं। असांजी टेक्सटाइल इंडस्ट्रीज ख़तमु थी वई ऐं अहिड़ी तरह ॿिया जेके असां स्टील मिल असां ख़तमु करे छॾी ऐं अहिड़ा कई इदारा जेके आहिनि से असां हिननि खे तबाह करे छॾिया आहिनि। जी जी हा, असां महिरबानी कागज़ी तौर ते त स्टील मिल खे जेको आहे सो ॿीहर उनखे रिवाइव थियण जूं ॻाल्हियूं त हलनि पियूं, पर हक़ीक़त इहा ई आहे त तमामु शयूं असां वटि ख़तमु आख़िर थियूं छो? ख़तमु थी। यस तव्हांजो तो हाणे इहो गवर्नमेंट खे महिरबानी करे इंडस्ट्रीज ॾे तवजो ॾिनी वञे ऐं स्मॉल इंडस्ट्रीज खे ख़ासि करे, स्मॉल इंडस्ट्रीज ॾे ख़ासि करे गवर्नमेंट ऑफ सिंध जेका आहे, CM आहे, असांजो मिनिस्टर साहिबु आहे, उन्हनि खे गुज़ारिश थो करियां त महिरबानी करे हिन इदारे खे तबाही खां बचायो। ज़बरदस्त, तमामु सुठो काराइतो ऐं मौज़ूअ सां मुतालिक़ जेकॾहिं ॾिसे त मैसेज हिकु बहितरीनु तव्हां ताईं पहुतो। नाज़रीन सर तव्हांजी फर्स्ट अपीयरेंस रही आहे सुबुह मेराण प्रोग्राम में। सुबुह मेराण प्रोग्राम जे हवाले सां मां कमेंट्स वठंदी आहियां पंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खां, तव्हांजा छा कमेंट्स हूंदा? बहितरीनु, तमामु सुठो ऐं इन सां इहो आहे त मेराण चैनल जी जेका आहे सा हर ॻाल्हि जेका असां अंदरूनी सिंध इहा ॻाल्हि पहुचंदी ऐं वॾनि इदारनि ताईं इहा ॻाल्हि पहुचंदी ऐं माण्हुनि खे जेको आहे सो नॉलेज जेका आहे उहा मिलंदी ऐं उन ते ख़ुदा करे जेको आहे सो इहे इदारा जेके आहिनि से पंहिंजो पाण में मुतहद थियनि ऐं ॿी ॻाल्हि त पंहिंजो पाण खे संभालीनि। जी बिल्कुलु, सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा ऐं मुख़्तलिफ़ जेके बि जिथे बि इशूज़ हूंदा आहिनि, कोशिशि कंदा आहियूं त अव्हां सभिनीनि जो असीं आवाज़ु बणिजी सघूं। थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हांजी मौजूदगीअ में हिकु सुठो प्रोग्राम, सुठियूं ॻाल्हियूं तमामु व्यूअर्स ताईं पहुचाए सघियासीं। गुलाम फारूक साहिबु, इन दी एंड छा मैसेज हूंदो तव्हांजो? मां इहो मैसेज ॾींदुसि त मूंखे हिकिड़ी तमामु तव्हां सां शॉकिंग ॻाल्हि शेयर करणी हुई त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेको दुनिया जा सभु इल्मु ॼाणे थो, उन्हनि जो तव्हांखे इल्मु ॾिए थो, उनजी इंटरप्रिटेशन करे थो ॾिए, पर जॾहिं मां उनखे रिसेंटली रिसर्च कई त भिटाई जो हिकिड़ो बैत विधोमांसि त तूं तानो ई मुंहिंजो, मां ताने सुधी तुंहिंजी, तूं तानो ई मूं। AI चयो त इहा ॻाल्हि मूंखां ज़ोर आहे।
ओके मां आई कैन नॉट एक्सप्लेन द उहो ॿुधाए थो त भिटाई जो ही कहिड़ो सुर आहे, फ़लसफ़ो ऐं हा सही सही सुर कहिड़ो आहे, सुर जो रेफरेंस ॾिए थो, सही। पर त इन्हनि अखरनि जे अंदरि जेको दर्द आहे, जस्ट बिकॉज़ आई एम AI, सो आई कैन नॉट एक्सप्लेन द व्हाट रियली वर्ड्स। सो इन ते असांखे कमु करणु खपे। ऐं जेका तव्हां 3D विजुअलाइज़ जी ॻाल्हि कई, जी, हा, जी। त हाणे मां 3D विजुअलाइज़ उहे ठाहियां पियो जेके भिटाई रहमतुल्लाह अलैह जे बेतनि खे एक्सप्लेन कंदा विजुअली मॉडल। शानदार, बिल्कुलु। त जीअं सुरमारी थी वियो या सुर ससी थी वियो, त इन्हनि जा मॉडल्स ठाहे, जी, हा, जी, त उमर मारवी जो जेको आहे उन्हनि ते मां मॉडल्स ठाहे त हिकिड़ो आम माण्हू खे जी, जेको जी, आहे जीअं डिजिटलाइज़ थींदो त उनखे वधीक मेमोराइज़ थींदो। ज़बरदस्त। ॾही ॻाल्हि हिकिड़ो त मैसेज उहो त मां ॾींदुसि त असांजे तमामु सिंध जे सरकारी इदारनि खां, जी हा त मां तव्हांखे जेकॾहिं ख़िदमतूं ॾियण जे लाइ तयारु आहियां, त तव्हांजो फ़र्ज़ु थिए थो त मुंहिंजे हिमत अफ़ज़ाई कयो ऐं मूं मां कमु वठो। मूंखे जेकॾहिं तव्हां कंहिं बि फील्ड या इंडस्ट्री में तव्हां लॻाईंदो त इनशाला तव्हांखे तमामु सुठा नतीजा मिलंदा। रिसेंटली मां हिकिड़ो बिल्कुलु बिल्कुलु तमामु बहितरीनु बहितरीनु सर, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। तव्हां असांखे टाइम ॾिनो, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं, ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं थियूं, बल्कि ईअं चवणु घुरिजे त वैल्यूएबल ॻाल्हियूं असांजे प्रोग्राम में डिस्कस थियूं आहिनि। ऐं तव्हांजो मां वरी बि चवंदमि एक्सपीरियंस असां ॿिन्हिनि जो तमामु सुठो आहे। असां वटि हिकिड़ो लिमिटेड टाइम हुयो, लिमिटेड टाइम में लिमिटेड शयूं पाण डिस्कस करे सघियासीं। ॿीहर ॿिन्हिनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां। नाज़रीन मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो। यादि हिन पूरे प्रोग्राम सां नाज़रीन साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। पंहिंजे पसंदीदा गेम शो जे होस्ट ज़हब चांडोई राजा मेमण खे तव्हां ॾिसी सघो था टपाल मेज़बान जश्न जमालो गेम शो में। टपाल मेज़बान जश्न जमालो शो में तव्हांजा पसंदीदा सिंधी सिंगर्स ऐं टिकटॉकर्स बि शामिलु हूंदा। सिंध जी पहिरियों नंबर चाहे सिंध जी शान, टपाल मेज़बान पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।